बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व नबियना व मौलाना अशहदु अन्न सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अस्तईज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीन रऊफ़ुर रहीम इन तवल्लौ फ़क़ुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिरादरान अजीज, अल्लाह सुब्हानहु व तआला जल्ल शानुहु नवालहु तव्हां असां सभिनी खे पंहिंजे रहमत में दाख़िल फरमाए। अल्लाह सुब्हानहु व तआला जल्ल शानुहु नवालहु पंहिंजी मोकिलियल रहमत मां अवां ऐं असां सभिनी जे उम्मीदनि जे दामन खे मालामाल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत। हयाती वफ़ा कई, जिंदगानी मोहलत ॾिनी, मौत जा ॾींहं अञा पोइ ते था। हिन ईदन सईदन जे मुबारक महीने खे वरी मिली वे सघियासीं। हिन हयाती में वरी रबीउल अव्वल शरीफ़ जी अचण ताईं हिन हयाती बेबका खे मोहलत मिली वई। अज़ीज़ भाउ, सभिनी महीननि जो सरताज ऐं बादशाह रमज़ान शरीफ़ जो महीनो ॿुधायो वियो आहे। सभिनी ॾींहंनि जो बादशाह ऐं सरदार जुम्मो शरीफ़ ॿुधायो वियो आहे। पर अल्लाह सुब्हानहु व तआला जल्ल शानुहु नवालहु ॼाणे थो त जेकॾहिं हिन आजिज़ जे दिल खां पोइ पुछी ॾिसे त मां चवां त जेकर सॼे सालनि जो न बल्कि सभिनी ज़माननि जो सरताज ऐं बादशाह रबीउल अव्वल शरीफ़ आहे। सभिनी ॾींहंनि जो बादशाह जेकॾहिं को मूं खां पुछी ॾिसे त सूमर शरीफ़ जो ॾींहुं। मुंहिंजे आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी फरमायो सो उहो बरहक़।
बराबर पंहिंजे हद जे मथां ऐं उन्हनि फज़ाइलनि जे करे जे सरकार खे मालूम कराया विया महीननि जो बादशाह रमज़ान शरीफ़ ऐं ॾींहंनि जो बादशाह जुम्मो शरीफ़ आहे। मगर मुंहिंजा सुहिणा हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु वास्ते रिवायत आहे त मजने जी संदन दरगाह शरीफ़ में हाज़िरी थी आहे ऐं संदसि नालो असुल कैस हो। हू हिकिड़ी औरत जे मथां हुनजो इश्क हो जा मिस्र जी रहाकू लैला जे नाले सां मशहूर हुई। इन इश्क जे अंदरि हुनजी हालत मुतग़यर हुई जो जबल ऐं झंगनि खे बरनि खे वञी वसायईं शहरनि जो पासो बि हुन फिटी करे ॾिनो। जेकॾहिं शहर हो हुनजे वास्ते त मिस्र जो हो जिथे लैला जो घर हो जे हुनजे वास्ते जायूं हूं आबादी हुई त लैला जो घर हो उन जी घिटी हुई न त बरनि में परेशान घुमंदड़ ऐं पंहिंजी जान सॼी खे जलाए फिटी कंदड़ हो। पुछो थो वञे त कैस ख़बर ॾे त ख़िलाफ़त ऐं हुकूमत हलाइण जो हक़ अहल बैत जो हो कि न यज़ीदनि जो हो, यज़ीद जे तरफ़ जो हो। जवाब में अर्ज़ु कयईं रोई अर्ज़ु कयईं त केवला यज़ीद वारनि जो त को बि हक़ कोन्हे, को ज़ुल्म साण हुननि पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई। पर जे मूंखां साईं जन पुछनि था त पोइ मां इहो अर्ज़ु कंदुसि त अहल बैतनि जो हक़ बि न आहे। कंहिंजो हक़ आहे कि जेकॾहिं इंसाफ़ कजे त जेकर मुंहिंजी लैला खे खणी बादशाह बणाइजेसि, छट बादशाही जो मुंहिंजी लैला जे सिर ते हुजेसि, उहा हाल आहे। हे मुंहिंजा सुहिणा हुनखे रब्बुल इज़्ज़त जल शान वालू जे नूर जी तजली लैला जे मुंहं में चिमकाई वई हुई। पोइ जंहिं हंध जे मथां महबूब पंहिंजी तजली ॾेखारे हिनखे सिरसा घोरणो उन्हीअ जे हंध जे मथां लाज़िम अची वञे थो जंहिंखे जियाई पिरियन पाण पसायो, जंहिंखे जियाई पिरियन पाण पसायो तंहिंखे त्याई लिया पाइण आया। जंहिं मुर्शिद करीम जे मुंहं मुबारक जे ज़ियारत सां हक़ीक़ी हुस्न ते तजली करे तुंहिंजे वास्ते असांजे वास्ते काबो बि हुआ त क़िबलो बि हुन वीचारे ते तजली तो पई चवे त बादशाही करे त मुंहिंजी लैला करे ॿिए जो हक़ कोन्हे। सुहिणा अज़ीज़ भाउ उहो कहिड़ो मोमिन आहे जंहिंजे अंदर में मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जो जज़्बो न आहे। उहो कहिड़ो शख़्स आहे जो मोमिन बि सलाहे ऐं पंहिंजो सिर बार घर महबूब जे इस्म पाक तां कुर्बान न करे। जेकॾहिं इहो जज़्बो मौजूदु आहे त सभु का शइ शहनशाह तां घोरे सघे थो त मां पक ॿुधायां थो त ईमान साबित। जेकॾहिं इहो जज़्बो ख़तम त ईमान ख़तम। रब करीम करे छल मोटी मरां ममाव शल मोटण खां अॻु मरां लुछी लाल न लाइ शल पवंदासीं पेरनि ते जिथे कदमनि मुबारकनि जा नक्श मुबारक हूंदा शल असांजा सिर हुते घोरबा। मुंहिंजा सुहिणा रमज़ान शरीफ़ बराबरि बादशाह महीननि जो आहे। फरमायो अथनि त मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। बादशाही मिली वई अथसि मुंहिंजे महबूब जे उम्मत जे ख़ातिर। छो त हिन में महबूब करीम फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत जी रोज़ानो रोज़े छोड़ण ऐं रोज़े रखण जे वक़्त में लखनि जी तइदाद करोड़नि में मुंहिंजी उम्मत माफ़ी ॾींदी आहे।
हुनजी निंड इबादत लिखबी आहे, गुनाह लिखबा न आहिनि, हुनजा पसा ख़ाली वञनि त बि ज़िक्र में लेखिया वञनि। अठनी बेशतनि जा दरवाज़ा खोलिया वञनि, दोज़ख जा 7 ई दरवाज़ा बंदि कया वञनि। हे बराबरि बादशाह महीननि जो सरकार खणी फरमायो। मगर मुंहिंजा सुहिणा सच ॻाल्हि ॿुधायां, जंहिं महीने मुक़दस में शहनशाह तशरीफ़ फरमाया, मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ फरमाई थी, जंहिं ॾींहुं ऐं जंहिं वार जे मथां सरकार तशरीफ़ आवर थिया आहिनि असांजे तव्हांजे ॾेह में, असांजे तव्हांजे घर में, उहो ॾींहं सां मटको ॾींहुं कोन्हे, तुंहिंजे महीने सां गॾु को मटको महीनो कोन्हे। सुहिणा, सॼो जहान ईदा कंदो आहे, पंहिंजा पंहिंजा ॾिण मल्हाईंदो आहे। ससुईअ जे लाइ ईद उन ॾियारे थी जॾहिं पुनल साईं बंबोर में आयो हो। जंहिं पुनल अचे बंबोर में कदम घुमाया, हुन संदन सखावत सां सॼो शहर भरपूर थियो हो। संदन नेमतनि ऐं करम नवाज़ी सां सॼे बंबोर जा माण्हू मालामाल थी विया हुआ। मगर मुंहिंजा सुहिणा, जेका झोली ससुई भरी हुई उहा ॿिए न भरी। ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, सच आहे त मुंहिंजे सरकार जे तुफ़ैले आसमान ज़मीन जो ज़रो ज़रो उहो सभु को ईदा मनाए रहियो आहे। सभिनी ते नेमतूं वंडियूं वियूं, सभिनी ते रहमतूं विरहायूं वियूं। पर जेकॾहिं सरकार जी तशरीफ़ फरमाई न थिए हा त रब करीम जल शान मुनवालो जो क़स्मात आसमान जा रहाकू, अर्श अज़ीम ऐं उन्हीअ जा रूहानियात ऐं ज़मीन ते रहंदड़ अंबिया ऐं औलिया ऐं इसरार रब्बुल इज़्ज़त जे कुदरत जा जेके बि निज़ारा आहिनि, रब्बुल इज़्ज़त जो कसम आहे त हिकिड़ो ज़रो बि तुंहिंजी असांजे नज़रनि में न अचे हा। पर न तूं हुजे हा, न जहान हुजे हा, न ॾिसंदड़ हुजे हा, न ॾिठल शइ हुजे हा, न का मौजूद हुजे हा, न को ॾिसंदड़ या ॾेखारींदड़ हुजे हा। हे सॼो अदम जे पर्दे में हे जहान जो जुल्वो ई कोन थिए हा। लौ लाख लमा अज़हर तर रुबूबियत। ऐं मुंहिंजा महबूब हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे सिक मूंखे हे कारखानो रचरायो आहे। जे तूं न हुजे हा तव्हां पंहिंजी रुबूबियत ज़ाहिर न कयां हा। कोन को हुजे हा जो को पलिजे हा, न की मां कंहिं खे पालियां हा, न को ख़लकियां हा, न की पालियां हा। मुंहिंजी ख़ालिकियत, मुंहिंजी पालनहारी ऐं मुंहिंजे रुबूबियत जो बाइस तूं मुंहिंजो हिकिड़ो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुंहिंजे करे हे सभु कुझु कारखानो ठाहियो अथमि, तुंहिंजे करे इन खे मां बाक़ी रखियो आहे। ऐं मुंहिंजा सुहिणा, तफ़सीरनि शरीफ़नि लिखियो आहे त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन में इशारो फरमायो आहे त हुज़ूर सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमा जी ज़ात मुक़द्दसा रहमत फरमायो वियो आहे त रहमत आहे। फरमाइनि था इन्नमा अना रहमतुन मुहदातुन, मां रब करीम जे तरफ़ां रहमत तव्हां ॾे हजो करे रब्बुल आलमीन ॾियारे मोकिलियो, सूखड़ी करे रहमत जी ॾियारे मोकिली अथई। सच ॿुधाए, जेकॾहिं को बादशाह कंहिं ॾे का सूखड़ी मोकिले ऐं उहा सूखड़ी उन जे सारे ई मक़ासिद खे हावी हुजे त उन सूखड़ीअ जे मथां ईद करे कि न, उन सूखड़ीअ जे मिलण जे मथां जे बादशाह तोहफ़े में हिकिड़ो हेतिरो रूमाल खणी मोकिले, जेकॾहिं हिकिड़ी रुपए जी का शइ खणी मोकिले, 10 आने जी शइ खणी मोकिले, त बि बादशाहनि जे हथ जी सूखड़ी मोकिलियल इहा ई इज़त खोड़ आहे त बादशाह हिन खे यादि करियो। उन ॾींहं खे, उन शइ खे, उन हंध खे, उन ॾींहं खे, उन महीने खे जेकॾहिं ईद करे मल्हाए त ठहे पई। सुहिणा, रब्बुल इज़्ज़त जल शान वालो जहिड़ो शहनशाह ऐं रहमतल आलमीन सैयदुल कौनैन जहिड़ी सूखड़ी ऐं मोकिलण वारो पालनहार, तो असां ग़रीबनि मिसकीननि जे अङण जे मथां हे पंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾियारे मोकिले ऐं हजो करे फरमाए त मां तव्हां हजो करे मोकिलियो आहे पंहिंजे तरफ़ां, रहमत करे ॾियारे मोकिलियो अथमि त असांजे लाइ ईद जो हंधु आहे कि न? असां ईदा न कयूं मुंहिंजा सुहिणा। ख़ुशूसन जॾहिं हे सरकार जे मोकिलण मां
तूं असां ग़रीबनि जो जेको भाङो मिलियो आहे उहो मां भायां थो त अमीरनि खे न मिलियो। मलाइकनि खे हिसा मिलिया, ॿियां सगुरनि खे बि हिसा मिलिया, सुहिणा नेकनि बि हिसा वरिता, गौसनि कुतुबनि बि हिसा वरिता, कुतुबनि ऐं अब्दालनि बि हिसा वरिता, काइनात जे ज़रे ज़रे हिसा वरिता, पर जेको हिसो असां जहिड़नि ज़ईफ़नि गुनहगारनि वरितो अहिड़ो कंहिं न वरितो। असां जहिड़ो हिसो कंहिं न वरितो। छो त पाण करीम फरमाइनि था, पाण करीम फरमाइनि था त अबगूनी फी दुअफ़ाइकुम, क़यामत जो ॾियारो थींदो हर हिक खे इहा ॻणती लॻंदी त सरकार खे दामन झलियो वञे, सरकार जी दामन खां सवाइ तोड़े नबी हुजनि, उलुल अज़म अंबिया सगुरा हुजनि, क़यामत जे ॾियारे कंहिंजी पूरी न पवंदी। जेसिताईं सरकार जी दामन न झलिजे तेसीं ताईं क़यामत जे ॾियारे को बि माण्हू मैदान ते निकिरी नथो सघे। पाण सां त अहिड़ो ॾियारो थींदो, अहिड़ो वक़्तु थींदो क़यामत जो उन में सभु अंबिया सगोरा मुंहिंजी दामन वठंदा ऐं मूंखे इल्तिजाऊं कंदा पंहिंजे कमनि जे वास्ते। तव्हां त हज़रत मुंहिंजो वालिद आहे हज़रत सैयदना इब्राहिम ख़लील रहमान अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम, उन खे बि मुंहिंजो हिजाज मुंहिंजा सुहिणा सभिनी जे वास्ते रहमत, पर पाण करीम फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे जो ॻोल्हियो त मां नबीअनि जे सिफ़नि में मूंखे न ॻोल्हिजो, बादशाहनि जे सिफ़नि में मूंखे न ॻोल्हिजो, अब्दालनि ऐं औलियाउनि जे सिफ़नि में मूंखे न ॻोल्हिजो, ओ जेके तव्हां में ग़रीब ग़रीब गुनहगार हुजनि उन्हनि जे सिफ़नि में मां ॾिठो। ॻोल्हींदा त सभई, पर किथे ॾस ॾेई था छॾनि त कहिड़े हंध ते मां तव्हांखे मिली सघंदुसि। सरकार फरमाइनि था ते ग़रीब गुनहगार जेके मिसकीननि जो टोलो आहे इन्हनि में मूंखे ॻोल्हिजो त मां उन्हनि जे पासां बीठो हूंदुसि। अल्लाहु अकबर कबीरा। पाण हज़रत उम्मुल मोमिनीन बीबी आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे फरमाइनि था या आयशतु अहिब्बुल मसाकीन, ऐ मोमिननि जी मां आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा, ऐ मोमिननि जी वालिदा, मिसकीननि खे ग़रीबनि सां मोहबत रखजांइ, मिसकीननि ग़रीबनि सां मोहबत रखजांइ, वक़र्रबीहिम, ऐं हुननि सां कुर्ब कजांइ, पाण ॾे वेझो कजांइ। फ़इन्न अल्लाह तआला युहिब्बुकी व युक़र्रिबुकी, जेकर तूं मिसकीननि सां मोहबत रखई, ग़रीब मुंहिंजे उम्मतनि ते शफ़क़त रखई, उन्हनि सां कुर्ब कई त रब्बुल इज़्ज़त क़यामत जे ॾिहाड़े में तोखे वेझो कंदो ऐं तोसां रब्बुल आलमीन मोहबत रखंदो। अल्लाहु अकबर। हे मुंहिंजा सुहिणा, ग़रीबनि जी ऐं मिसकीननि जी ऐं गुनहगारनि जे वास्ते पाण मोहबत रखनि था मसाकीननि सां, शाहूकारनि जी तरफ़ ॾे तवजो न आहे, उहो जेकी ग़रीबनि ऐं मिसकीननि ॾे आहे। ऐं मुंहिंजा सुहिणा, तॾहिं सो मां चवां त तूं असां आज जेके मिसकीन आहियूं, ग़रीबनि जो टोलो, गुनहगारनि ज़ईफ़नि जो टोलो, असांखे हिन महीने में ईदा करण हक़ आहिनि जो असांजो सरताज आयो आहे, असांजो दस्तगीर आयो आहे, असांजो मुर्शिद करीम आयो आहे। जंहिं महीने में साईं आया उन महीने तां घोर वञूं, जंहिं ॾींहं में साईं तशरीफ़ फरमा थिया उन ॾींहं तां ॿार बच्चा कुर्बान करियूं, जंहिं हंध जे मथां साईं आया, जंहिं ज़माने में आया, उन रबीउल अव्वल जे महीने रबीअत जे मथां असां सॼा सारा कुर्बान थी पऊं। मुंहिंजा सुहिणा, हे नेमत आहे त तूं असांजे वास्ते आहे, हे वॾी नेमत आहे त तूं असांजे वास्ते आहे। जेकॾहिं सरकार जी हे नेमत न हुजे हा त तूं असां ॻोल्हिया बि न लभूं हा, असां जेकर ॻोल्हिया बि न लभूं हा, जेकर ऐब था पैदा ॾिसूं पिया, पंहिंजे गुनाहनि ॾे थी नज़र पए त दफ़्तरनि ॾे निगाह कंदे शर्मसारीअ खां कंधे हेठि थिया था वञनि, ज़मीन जाइ ॾिए त जेकर उन में घिरी वञूं, पर जे सरकार जे दिलासनि खे था ॾिसूं त पाण फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े में जेके कबीरनि गुनाहनि वारा आहिनि ऐं ज़ईफ़नि गुनाहगारनि जी जमातूं जेके आहिनि उन्हनि जे वास्ते मां नेमत रजुल अन ले अहलिल कबाइर मिन उम्मती, ऐं उम्मतो मतां पंहिंजे ग़रीबी ॾे निगाह कई थो, मतां तव्हां पंहिंजे गुनाहनि ॾे निगाह कई आहे, मां तव्हांजो वारस वेठो आहियां। ऐं मुंहिंजा सुहिणा, रब करीम जो क़स्म आहे त उहा नेमत आहे जंहिंजे वास्ते उलुल अज़म नबी सगोरा तमन्नाऊं कंदा विया आहिनि, शाहिदियूं ॾींदा विया आहिनि, नातूं पढ़ंदा विया आहिनि, साराह कंदा विया आहिनि, गुण ॻाईंदा विया आहिनि,
तमन्नाऊं कंदा विया आहिनि, सुवाल कंदा विया आहिनि। मुंहिंजा सुहिणा, हज़रत काब रज़ियल्लाहु तआला अन्हु जो मां तोखे ॿुधायो हो अॻे त हज़रत काब रज़ियल्लाहु तआला अन्हु यहूदनि जो वॾो आलिम हो, संदन मखदूम हो, संदन पेशवा हो। सभई यहूदी हिन ॾे रुजू कंदा हुआ। जेके आलिम हूंदा हुआ अक्सर हिन जा खुता बि हूंदा हुआ। पोइ जंहिं वक़्त में सरकार जी तशरीफ़ आवरी बि ॿुधाई ऐं हज़रत मदीने आली में हाज़िर थी इस्लाम क़बूल कयईं ऐं उहे पाण रब्बुल आलमीन त यारिफूनहु कमा यारिफून अबनाहुम, मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहल किताब जा यहूदी ऐं नसारा ईअं सुञाणंदा आहिनि जीअं पंहिंजे पुट खे को सुञाणे। त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु तआला चवंदो त मूंखे रब्बुल इज़्ज़त जो कसम आहे त मां हुज़ूर खे पंहिंजे पुटनि खां वधीक सुञाणा थो, छो त पुटनि में इहो गुमान आहे त मुंहिंजी ज़ाल पोइतो हाणे छा कयो हुजे मूंखे हुनजी ख़बर कान्हे का, मगर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में एतिरो वाहिमो बि मूंखे नथो वञे, पूरी तरह सां टाक मुंहिंजनि जे सिज वांगुरु सुञाणा थो त ख़ातमुन नबीन रहमतल लिल आलमीन आहे। मुंहिंजा सुहिणा, जंहिं आंदो हो ईमान सो बि ॾिसी वाइसी आंदो हो, ॼाणी सुञाणी पोइ आंदो हो। जेके अंधा थिया से बि ॼाणी सुञाणी पोइ अंधा थिया। बेशतरी आया त बि ॾिसी वाइसी आया, जहन्नम ॾे विया त बि ॾिसी वाइसी जहन्नम में पिया। ईअं हुजत कान्हे कंहिंजी त मूंखे ख़बर कान पई। अबू जहल जहिड़े अदू इस्लाम जेखां जो सभिनी अदूअनि में पहिरियों नंबर आहे, सरकार जो, इस्लाम जो, अहल इस्लाम जो पहिरियों नंबर अदू आहे। पाण फरमायूं त मुंहिंजी उमत जो फिरौन आहे, हुन फिरौन खां हे फिरौन ज़ोर आहे। हुन फिरौन ॿुॾण महिल कलमो शरीफ़ पढ़ियो, हिन क़त्ल थियण जे वक़्त में बि कलमो न पढ़ियो। हे फिरौन सख़्तु, हिन खां बनी सुकैफ़ जो वॾेरो ख़ुलासो थी हिकिड़े वक़्त में गॾिया। उन महिल पुछेसि पियो त अबू जहल, अॼु तूं ऐं मां उहो ॿई वॾेरा गॾु, ॿियो माण्हू कोई कोन्हे, मूंखे सच ॿुधाए त तूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? जाई पई तूं हुनखे भाई थो त सच नथो चए? मूंखे अॼु पंहिंजे दिलि जो राज़ ॿुधाए। हेठि कंद करे चई त अल्लाह साहिब, ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी थी, हिकिड़ी उमिरि गुज़री आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढा थी वॾा थिया आहिनि असांजे शहर में, मुंहिंजी साणनि पहिरियों दोस्ती हूंदी, कॾहिं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कूड़ नंढे हूंदे खां वठी करे न ॻाल्हायो। अॼु ॾींहं ताईं अमीन जे लक़ब सां मशहूरु आहे। पर नज़र जेकॾहिं शिकायत बि बनु हाशिमन में पाणी पीआरण हुजाज जो उहो बि उन्हनि खे, ऐं कुंजू काबतुल्ला शरीफ़ जो उन्हनि खे, महिमानी हुननि जी सा बि उन्हनि खे, रिफ़ादत महिमानी झलण उहा बि हुननि जे बिले आहे। जंग जो जेको ॿाहिरि कुरे झंडो खणंदा आहिनि उहो बि हुनजे हथ में आहे। नदवे जी पग बि हुननि खे अचे। पर कुरेशन पहलवानी कयूं त असां बि पहलवानी कयूं घोड़े कनि बराबरि करे ॾेखारियासीं। हुननि बि सखावतूं कयूं, असां बि सखावतूं कयूं। हाणे जेकॾहिं हुननि शेर चया असां बि शेर चया, जेकॾहिं ॿिया कम नामूरी जा कया हुननि त असां बि कया। हिन वक़्त में नुबूअत बि हुननि जे जेकॾहिं हवेलियुनि में वञे त पोइ असांजे घर में छा रहियो? रब जो कसम आहे त असांखे जेसिताईं असांखे बि नुबूअत मिले तॾहिं हिन नुबूअत खे मञो, जेकॾहिं जेसिताईं असांखे न मिले आहे तेसिताईं असांजी नुबूअत इन ते ईमान नथा आणूं। ओ मुंहिंजा सुहिणा, हे अदू इस्लाम जी शाहिदी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे उहो बि पियो, सुञाणे उहो बि पियो। जंहिं ईमान आंदो सो बि सुञाणे आंदो, जंहिं न आंदो तंहिं बि सुञाणे न आंदो आहे। ऐं मुंहिंजा सुञाण खां बाद थियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जी ॻाल्हि ॿुधाई मां, यमन में बुहेरा आबिद वटि जॾहिं राति अचे टिकियो, हुन खां पुछाई त इहे हमेशह उते वेंदो इज़त कंदा हुआ, पुछांइसि त
किथां जा आहियो? चई मके शरीफ़। चई कहिड़े कबीले मां? चई बनी तैम मां। उन्हनि जे कुरेशन में जा। चई कुरेशन जो कहिड़ो पाड़ो? चई बनी तैम। शक्ल शबात ॾिसी चई त हिकिड़ी ॻाल्हि आहे, हाणे नई मझां मूंखे बि मालूम थी आहे ऐं उहो ज़मानो बि नज़दीक थियो आहे। सा जेकर मां तोखे कयां, पर मूंखे पंहिंजे वजूद जो को भाङो ॾिसां, तूं मूंखे ॾेखारींदे? चई त ॾेखारींदुसि भली, पर जेकर उघड़ न हूंदी त। चई उघड़ न। चई त चोलो मथे कर। चोलो मथे कयईं त हिन पासे रहूं, सॼे पासे रहां, हिन पासरी जे हेठां ढाक जे मथां तिर हिकिड़ो। उहो तिर ॾिसी ऐं चयईंसि तो वल्लाह ताला कसम रब जो तूं आहे, मां सुञातो तोखे। छा सुञाती बाबा? चयईं त आहे अबा बकर, तोखे मुबारकूं हुजनि जो सॼे जहान जो सरदार अची रहियो आहे। तशरीफ़ फरमा थिया आहिनि, हुनजो ज़ूरो थियण वारो थी। हाणे असांजे किताबनि में लिखियलु आहे संदन विलादत मुबारक जी तारीख़, वरी जॾहिं रुबूअत जो छट मिलंदो उहा बि तारीख़ लिखियलु आहे। उन वक़्त में बि सितारो उभरंदो ऐं हुन रिसालत जे छट पाइण महिल बि सितारो हिकिड़ो उभरंदो। उहो सितारो उभरियो आहे। सा किताबनि असांजे में लिखियलु आहे त पहिरियां पहिरियां ईमान आणण वारा हिकिड़ो करवट ऐं ॿियो हिकिड़ो नंढो नींगरो ऐं हिकिड़ी औरत ऐं ॿियो हिकिड़ो मुड़ुसु माण्हू। उहो करवट तूं आहे ऐं उहो नींगरो जो का तुंहिंजो नालो लिखियलु आहे मुर्तज़ा अली शाह। ऐं नालो बि तो ॾिसो आहे पंहिंजो जेको अब्दुल्ला बिन अबी कुहाफ़त ऐं अबा बकर जे लक़ब सां उहो नालो तुंहिंजो हिते लिखियलु आहे। तोखे मुबारक हुजनि अबा, तूं दीन जो हुनजे जो मददगार थींदे, अहिड़ी मदद कंदे दीन जी जो जहान तुंहिंजी मदद खे साराहींदा। नसारा यहूदी शाहिदी ॾियनि था त दीन जो मददगार आहे, मददगार थींदो। अॻियनि किताबनि वारा इहे शाहिदी ॾियनि था, बाक़ी चमड़े वांगुरु जेकॾहिं अखियूं ॿूटियूं आहिनि त को हिन उमत में हिकिड़े फिरके हिकिड़े टोले खण जिन खे इहा ख़िदमत संदन क़ुर्बानी मोहबत ते निगाह न पइजी। ओ मुंहिंजा सुहिणा माउ ॼणी थी पुटड़ा वंड, जिन खे इहा ख़िदमत संदन क़ुर्बानी मोहबत ते निगाह न पइजी। ओ मुंहिंजा सुहिणा माउ ॼणी थी पुटड़ा वंड न ॾींदी भार, जंहिं साण भलाई थी। पोइ चई त हाणे बाबा तूं वञ, जल्दी वञ, जो उहो वक़्तु अचे वियो आहे संदन बौसत जो। हे नाले सां सुञाणंदो आहे। चई हुनजे मथां मां क़ुर्बान थियासि, मूंसां त मोहबत अथसि नंढे हूंदे खां वठी करे मुंहिंजी हुन सां क़ुर्बा ऐं उल्फत आहे जो मां चवंदो आहियां त हिकु घड़ी हुन खां परे न थियां। उहो आख़िर ज़माने जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो थी। हाणे तूं तकिड़ो वञ ऐं जल्दी वञी हुजूर जे मथां ईमान आण ऐं हुजूर जा कदम मुबारक खे लाज़िम करे वठ। पाण तयारी कयूं। ॿाहिरां पछाड़ी में चई त हिन आज जे तरफ़ां मुंहिंजी 350 खनि वारे ॼमार आहे, ज़ईफ़ आहियां। हिननि जे आलमनि में वॾो आलिम मां आहियां हिन वक़्त में। पर जे मूंखे का वझ मिलियो त मां अचे कदम बोसी कंदुसि, न त जेसि ताईं मां पहुचां या मुंहिंजा पसा अॻे हेतिरे पूरा थी वञनि त हुजूर जे कदमनि मुबारकनि ते मुंहिंजा हथ रखजांइ ऐं कदम बोसी करे हथ चुमी अर्ज़ु कजांइ त क़िबला हे मिसकीन तुंहिंजे मथां पर पुठी ईमान आणे। मुंहिंजी क़यामत जे ॾियारे पार तू हुजे, मुंहिंजे सरकार मां ग़रीब खे फिटी न कजांइ, मूं त निगाह न लाहे। पाण इहा बिशारत ॿुधी हू तरसणो हो न, उन राति ते रवानो थी वियो आहे काफ़िलो अची पहुता आहिनि मके शरीफ़ में। ईंदा हुआ त कंदा हुआ ख़ैरात, सभई जेके आहिनि कुरेशन में वॾी इज़त हूंदी आहिनि, शाहूकार माण्हू हुआ सभिनी, सभु कुरेशन जा सरदार मुबारक ॾियण ईंदा हुआ, हुनखे मानी टिकी खाराए। पर हाणे हिन खे कुरेश जो आया त हुन सां मुंड न आई, थोरे ताईं हुनजो वेठो मानी टिकी हुनखे खाराई, पर साह सॼो गंजो पियो हुजसि होॾे। तकिड़ो तकिड़ो उतां थी पहुतो आहे सरकार जी ख़िदमत में, साईं जी कदम बोसी करे ऐं पीरी सां वेठो आहे भरिसां। बुर्दबारी दिलि बेसब्र हुजे पर
बुर्दबारी जो मथे ज़ाब्तो रखी ऐं अर्ज़ थो करे क़िबला साईं मां सफ़र तो आयुसि चई साईं जी दरगाह शरीफ़ में हाज़िरी ॾियां पाण फरमायो त अबू बकर सिद्दीक़ तोखे ख़बर कान्हे कहिड़ी क़िबला साईं पाण फरमायो मूं ते रिसालत जो बार रखियो वियो आहे अल्लाह सुब्हानो ताला जल जे तरफ़ां हाणे फिलाणे ॾियारे ते सूमर जे ॾियारे ते इक़रा शरीफ़ नाज़िल थी रिसालत जो मूंखे मिली आहे ईमान आन ईमान आन हिते त साईं मोहबत जो अॻु ई जज़्बो दरिया उड़ो पिए पर वरी बि सब्र सां करे क़िबला साईं सभु कंहिं ॻाल्हि जी शाहिदी हूंदी आहे कुझु शाहिदी बि त आहे पर तव्हांजे हिन रिसालत पाक जे मथां पाण खणोसि त अबू बकर ऐं उहो बुहेरा वारा सलाम काॾे विया हुनजी उहो शाहिदी काॾे बुहेरा जी तोखे ॻाल्हि यादि विसरी वई छा करे मथो कदम ते किरी पियो भाकुर पाए क़िबला मूंखे यादि बीठी आहे सभु मां तो त क़ुर्बान वञा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु अशहदु अन्नका अब्दुहु व रसूलुहु व हबीबुहु व नबियुहु व सफ़ीयुहु मुंहिंजो सुहिणा मुंहिंजो तोते ईमान आहे ऐं मूंखे यादि बि थी पर हे रुगो मां पकाई पई कई जो वधीक महिरबानी तुंहिंजे तरफ़ां थी पई हे मुंहिंजा सुहिणा चन बि ईमान आंदो पर सभिनी ॾिसी ईमान आंदो आज़माई ईमान आंदो जेके शख़्स मुनकिर थिया कि अबू जहल बढ़िया त उहे बि ॾिसी वाइसी अबू जहल बढ़िया ऐं मुंहिंजा सरकार मुंहिंजा अज़ीज़ भाउ अल्लाह सुब्हानो ताला जल शानो शल वक़्त बुलंद करे हिन रहमत जी शल असां तव्हांजे घरनि में शल हिन रहमत जी बरसात हुजे शल साञाइण वारियूं अखियूं हुजनि ऐं वक़्तु सवायो थिए दामन संदन असांजे हथ में मज़बूत मुंहिंजा सुहिणा अल्लाह से जल शान फरमायो त लौलाक लमा अज़हरत रुबूबियत जे तूं न हुजे हा त मां पंहिंजी रुबूबियत न ज़ाहिर कान कयां हा रुबूबियत जी माना आहे पालण थींदो आहे तॾहिं जॾहिं माउ पहिरियों ॼणींदी आहे त पैदा थियण खां पोइ ते हुनजे पालण जो सुवाल वरी अहम हूंदो आहे पहिरियों ख़लक़ण पोइ आहे पालण अल्लाह से जल शान वालो फरमायो आहे अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशन वस्समाअ बिनाअन वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम रब्बुल इज़्ज़त जल शान फरमाए थो त ऐ माण्हू अल्लाह सुब्हानो ताला पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जी इबादत कयो उन जे मथां ईमान आणियो जीअं तव्हांखे ख़लक़ियो कीअं सुञाणो त अल्लाह सुब्हानो ताला जल शानो आहे उन जी इबादत कयूं था तव्हांखे कीअं पतो पए पंहिंजे मालिक ख़ालिक जो तव्हां जूं अखियूं ऐं हवासनि खां जेका ॿाहिरि ॻाल्हि आहे उन जे मथां तव्हां कीअं ईमान आणे सघंदो रब इज़त फरमाए त ॿ ॻाल्हियूं ॾिसो ॿिनि ॻाल्हियुनि में निगाह कंदव त तव्हांखे तव्हांजो रब मिली पवंदो अल्लज़ी ख़लक़कुम हेतिरो सम्झ त तूं पैदा थी ज़ाहिरी असबाब माउ ऐं पीउ जो मिलाप आहे पर बातिनी असबाब पीउ ऐं माउ जे हथ में हुजे त जेकर हर को जेको औलादी बणियो वेठो हुजे बे औलादी मुल्क में रहे ई कोन को पर हीउ सबब ज़ाहिरी आहे इन सबब ज़ाहिरीअ में ख़लक़ण वारी सिफ़त जेका रब्बुल इज़्ज़त जी उते कमु करे थी वञे पीउ माउ जे गॾु थियण जे वक़्त में ख़लक़ण जी सिफ़त बकार अचे थी ऐं तूं उन में सिरजी पए पाणीअ जे कतरनि मां तुंहिंजी सूरत जुड़ी तुंहिंजा हवास जुड़िया तुंहिंजा हॾ ऐं जम जुड़िया तुंहिंजा आसाब जुड़िया रगूं जुड़ियूं उन में साह पियो उन खे 3 महीननि जे अंदरि ताईं गोश्त जे लुथड़ो थियो उन खां पोइ ते सूरत बणी जा सूरत कुदरत खे वणी उन में तोखे हलकियई उन खां बाद 4 महीने खां पोइ ते तो में अंदरि रूह फूकई बेसाह शइ मञा जानदार बणाई ॿाहिरि निकिते उन खां बाद रस्तो तोखे ॾिनई ॿाहिरि निकिरण जो अहिड़ो मालिक मुल्क जो आहे इहो सिरजण जी सिफ़त में ख़लक़ण जी सिफ़त में पाणीअ जे अंदरि चिट बणाइण जी सूरत जे बणाइण में का शइ इन में शरीक न आहे कहीं बि मख़लूक़ात खे इन में हथु कोन्हे को
ॿुधायो त का ॿी मख़लूक़ात आहे जंहिंजो इन में हथु हुजे त इन खे बणाइण में या ठाहिण में हुनजो इख़्तियार हुजे त ठाहे या न ठाहे या बणाए या न बणाए या हीअं बणाए या सोनो बणाए या कोझो बणाए कंहिं जो मख़लूक जो हथु आहे जंहिं हंधि जे मथां मख़लूक जो हथु न आहे ऐं हीअ अजीब ख़िलकत हिकिड़ी पैदा थी थिए जेकर अकुलु हुजे त सम्झी वञे त इहो कंहिं हथ सां बणी आहे कंहिं हथ सां बणी आहे उहो हथु तुंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जो पोइ पहिरियों ख़लकण वारी सिफ़त में ला शरीक रब्बुल इज़्ज़त अल्लज़ी ख़लक़कुम लअल्लकुम तत्तक़ून नल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़राशन वस्समाअ बिनाअन पोइ वरी तुंहिंजे वास्ते बंदोबस्तु रखियईं त तूं पैदा त थिए हल्कियो वियो तोखे पाणी जे क़तरनि मथां हिकिड़ी सूरत बणाई वई जंहिं बणाइण में को शरीक हुनजो न आहे मगर उन खां बाद तुंहिंजे बकाव जो सुवालु हो त तूं अॻिते बाक़ी बि रही सघें उन बकाव जी सूरत कहिड़ी बणाई वई त तुंहिंखे ग़िज़ा जी घुर्ज आहे ग़िज़ा जी घुर्ज आहे जंहिं ग़िज़ा सां तुंहिंजी ज़िंदगी अॻिते हली सघे पेट में बि तोखे खुराक जी घुर्ज आहे ॿाहिरि निकिरे त बि खुराक जी घुर्ज आहे जेसि ताईं खुराक तोखे न मिले त तूं जहिड़ो नथो रही सघे बाक़ी नथो रही सघे ख़लकण वारे तुंहिंजी सूरत ठाहे हिकिड़ो तो में रूह फूके हिकिड़ो जानदार शइ तोखे करे पैदा फरमायईं पर अॻिते हली तुंहिंजी इहा सूरत बचे कीअं तूं रहे कीअं माउ जे पेट में माउ ग़िज़ा खाए उन ग़िज़ा मथां रतु बणिजे उहो रतु पलीत जेको आहे सो हिकिड़ी नलकी जो दुन में रखी वई उन दुन जे नलकी जे वसीले सां हुनजी ग़िज़ा तुंहिंजे पेट में पहुची रही आहे जंहिं वक़्त में ॿाहिरि निकिते त रस्तो तोखे बणाए ॾिनई त तूं मथे भर हेठि ते रहे जेकॾहिं कंहिं ॿिए नमूने सां अचे त बि तुंहिंजी ज़िंदगी ख़तरे में अहिड़े नमूने सां तुंहिंजो रस्तो ठाहे छॾे जो तोखे ख़बर इबरत आहे त हे रस्तो बणियो कीअं त आहे तूं कीअं जंहिं वक़्त में ॿाहिरि निकिते त ग़िज़ा जो सुवाल हो तुंहिंजो काई शइ तूं खाइण जहिड़ो न आहे त तुंहिंजे माउ जे छाती में तुंहिंजो रिज़्क़ अॻे मौजूदु रखियो परवरिश करण ऐं रुबूबियत जो शान आहे मुंहिंजा सुहिणा जॾहिं इन परवरिश खां तूं वॾो थिए त वरी ॿी ग़िज़ा तोखे वरी ज़मीन जे खाधनि खुराकनि जी पई उन जे लाइ तोखे ज़मीन जे ओभरनि मथां खुराक जे हासिल करण जी ज़रूरत आहे अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़राशन अलाह से फ़रत मां तुंहिंजे काण अॻे ज़मीन फर्श विछाए फिटी कयो आहे तुंहिंजे खुराकनि पैदा करण जे वास्ते नहरूं अॻे खोटाए छॾियूं अथमि ॿनियूं तयारु करे छॾियूं अथमि वसमाअ बिनाअन आसमान तां मां तुंहिंजो रिज़्क़ लाहिण ऐं मींहुं वसाइण ऐं बर्फ़ केराइण पाणी जो बंदोबस्तु आसमान तां रखी छॾियो मां पाणी मथां अचे ज़मीन उभारे ऐं उहो तुंहिंजी खुराक बणे जंहिंसां तुंहिंजी ज़िंदगी जो बचाव थिए हे रुबूबियत जी सिफ़त आहे जो मां तुंहिंजो बंदोबस्तु पालण जो बि सभु बणाए फिटी कयो ओ मुंहिंजा सुहिणा माउ संभाल कंदी आहे पर हुनखे पालण सॾिबो आहे हुनखे बि पालण सॾिबो आहे पीउ संभाल कंदो आहे उनखे बि पालण सॾिबो आहे अलाह साईं जल शानो फरमायो आहे त दुआ घणंदो कर उन्हनि जे मथां वरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा मुंहिंजा मौला जीअं मुंहिंजे पीउ ऐं माउ मूंखे नंढे हूंदे पालियो आहे तीअं रहमतूं कजाइनि हुननि जे मथां दुआ घुरे पीउ माउ जे कारण दुआ न घुरे हुजूर सलाह ते सलाह शरीफ़ न पढ़े या दुआ मोटाए तुंहिंजे बूथ ते अॻु में हुजूर ते सलाह शरीफ़ पढ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हक़ीक़ी मुरबी आहे उन खां बाद पंहिंजे पीउ माउ जे वास्ते बि दुआ घुर जेके तुंहिंजा ज़ाहिरी मुरबी आहिनि पालींदड़ आहिनि उन खां बाद पंहिंजे वास्ते दुआ घुरंदो आहे तुंहिंजी क़बूल करे मुंहिंजा सुहिणा हे सबब आहिनि पालनहार पाण रब्बुल आलमीन माउ जे दिलि में मोहबत न विझे हा त उहो पाले किथे हा माउ जे दिलि में रहमत न विझे हा ॿार जे वास्ते त उहो इहे किन किथे मेड़े हा राति जो जागा किथे करे हा तुंहिंजे वास्ते हे छाती पंहिंजी जा खीर छो तोखे प्यारे हा ॾींहुं राति उजागा करे महिनतूं करे तोखे कीअं वॾो करे हा पंहिंजा आराम फिटाए ऐं तुंहिंजो आराम वठे सघे इहा किथे थी सघे अॼु हुनजे दिलि में कुदरत रहमत न विझे हा और मुंहिंजा सुहिणा रहमत जो भाङो माउ जे पीउ जे माउ ते ख़ुशूसन ऐं पीउ जे मथां उमूमन रहमत जो भाङो विधो वियो आहे जन तोखे पाले ऐं वॾो कयो ऐं उन खां बाद तूं जान थिए त हाणे वरी तुंहिंजे मथां वरी ॿिया पार विधा विया आहिनि ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाउ
रुबूबियत जो मज़हर पीउ ऐं माउ आहिनि, पर कॾहिं जॾहिं मुंहिंजे दिलि में रहमत पई त रब्बुल इज़्ज़त फरमाए त मां पाण रब्बुल आलमीन आहियां, पालण वारो आहियां, जहाननि जे परवरिश जो इंतज़ाम मां रखंदड़ आहियां। पर ऐं मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं रहमत लिल आलमीन आहे, तुंहिंजी रहमत जे करे पालियां थो सभिनी खे। जे रहमत न हुजे त पालण न हुजे, रहमत न हुजे त पालण न हुजे, जे पालण न हुजे त जहान न हुजे। जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत लिल आलमीन न हुजनि त मालिक साईं पंहिंजे पालण जे सिफ़त खे फरमाए थो त मां ज़ाहिर ई कोन कयां, न की ख़ल्क़ कयां, न की पालियां। ऐं अज़ीज़ मुर्शिद मुकरम में उहा आहे जंहिंजे तुफ़ेले सॼे जहान ते रुबूबियत ज़ाहिर थी, अनवार रहमत जा ज़ाहिर थिया, उन महबूब जी रहमत विरहाई वई। ईदा सभिनी जे वास्ते, ईदा सभिनी जे वास्ते, ज़रे ज़रे खे ईद आहे, ज़रे ज़रे खे ईद आहे। पर मुंहिंजा सुहिणा वॾियूं ईदा आहिनि तूं असां ज़ईफ़नि जे वास्ते, तूं असां ज़ईफ़नि गुनहगारनि जे वास्ते, मिसकीननि जे यतीमनि जे पालींदड़ जे जंहिंसां ख़ुशूसियत मोहबत रखी आहे सरकार ज़ईफ़नि मिसकीननि सां, त उन्हनि खे वधीक हक़ु आहे तो ईदा कनि ऐं ख़ुशियूं मल्हाइनि। ऐं मुंहिंजा सुहिणा रब करीम जी महिरबानी आहे जो सरकार खे मिसकीननि सां मोहबत ॾिनी अथई, गुनहगारनि सां उल्फत ॾिनी अथई, दिलि में रहमत विधी आहे सरकार जे तरफ़ां जो गुनहगारनि खे धिकारे नथो, मेरनि खे तड़े नथो, ऐबनि खे ॾिसी सतारी थो फरमाए, कंहिं बि ऐब जे करे पंहिंजे दरगाह शरीफ़ खां परे न कयो अथई। न त जंहिंजे वास्ते उलुल अज़म नबी सगोरा जंहिंजे मुल्क सॼो खथूरी सां जन भरियो, मलाइक मुक़रब जन खे अखि छिब जेतिरी बेफ़रमानी न आहे, उहे सरकार जे दीदार जे वास्ते सिकंदा आहिनि, सिकंदा आहिनि। हदीस शरीफ़ में आहे त मदीने शरीफ़ में पाण फरमायूं त मुंहिंजे मदार शरीफ़ जे मथां, रोज़े शरीफ़ जे मथां, मदार शरीफ़ जंहिंमें आहे घर मुबारक में पोइ रोज़ो शरीफ़ हुजे, हाविली मुबारक जो हुजे, उन जे मथां 70,000 मलाइक सुबुह जो लहंदा, उहे पहरो बि ॾींदा ऐं सॼे ॾींहं में सलातूं शरीफ़ बि पढ़ंदा। 70,000 मलाइक सांझे ताईं उन्हनि ते पहरो बि आहे, सलात शरीफ़ बि आहे, वरी 70,000 सांझे जो ॿिया लहंदा, 1,40,000 मलाइक सांझी जी नमाज़ ते गॾु थींदा आहिनि। नमाज़ पढ़ी वरी ॾींहं वारा 70,000 मथे वञनि, राति वारा वरी पहरो ॿुधनि, सलात शरीफ़ पढ़नि, सुबुह जी नमाज़ ते वरी ॿिया अचनि 70,000 जो, उहे 1,40,000 मलाइक वरी सुबुह जी नमाज़ ते बि गॾु थियनि, राति वारा नमाज़ पढ़ी मथे वञनि त वरी ॾींहं वारा वरी पहरो ॾियनि, सलात शरीफ़ पढ़नि। पाण फरमायूं त वरी क़यामत ताईं पहिरनि खे वारो न मिलंदो। एतिरा त मलाइक मथे आहिनि जो क़यामत ताईं वरी साॻा न ईंदा, पर इहे जेके मथे वेंदा से उहे जो शान छा आहे। पाण फरमायूं त जीअं हज करे काबतुल्लाह शरीफ़ जो ऐं अरफात शरीफ़ तां हाजी घर ॾे मोटनि त सभु को हुनजो इस्तक़बाल करे ऐं हुनजे पेशवाई करे हुन खां दुआऊं पिने, अहिड़े नमूने सां हे मलाइक जेके मथे चढ़ंदासीं, हुतां जा मलाइक आसमान वारा जेके आहिनि तुंहिंजूं ज़ियारतूं कंदा, दुआ कंदा, हज करे आया आहिनि। दिलनि जा हज आहिनि, रूहनि जा हज आहिनि, रूहानियनि जा हज आहिनि, मलाइकनि जा हज आहिनि। हज़रत मदीने आली में मुंहिंजा सुहिणा जिन ते हज फ़र्ज़ न आहे तंहिंजे मथां हे फ़र्ज़ आहे, हे फ़र्ज़ आहे मुंहिंजा सुहिणा। इहे क़यामत ताईं इन्हनि जो सिलसिलो श्री मलाइकनि जो इहो जारी रहे। सलात शरीफ़ पर हज़रत हे मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अल्लाह सुब्हानो व तआला जल शान मनवालू तुंहिंजे असांजे मथां इहा रहमत ख़ुशादी फरमाए, या उन रहमत में तोसां अज़ीज़ भाउ जिते मलाइक सगोरा ज़ियारत करणु मोहताज, वरी क़यामत ते हुनखे वारो नथो मिले, उते सम्झे थो त तो असांजो को लिखो आहे, असां को लाइक़ु आहियूं त असां साईं जे असांखे किथे थी सघे।
पर कुदरत जे तरफ़ां ॾिस त रहमत लिल आलमीन जे दिलि में इश्क ऐं रहमत विधी वई आहे गुनाहगारनि जे वास्ते। पाण फरमाइनि था क़यामत ॾियारे मूंखे ॻोल्हियो त गुनाहगारनि जी जमात में ॻोल्हिजो, ज़ईफ़नि मिसकिननि जी जमात में ॻोल्हिजो त मां उन्हनि वटि हूंदुसि। ऐं मुंहिंजा सुहिणा, हीअ बि रब करीम जी महिरबानी जो इहा रहमत असांजे वास्ते रब्बुल आलमीन असांजे तव्हां ॾे मोकिले ॾिनी। हे न हुजे हा रहमत रब्बुल आलमीन जे असांजे सिर जे मथां सायो रहिजे हा त ॻोल्हा बि न लभूं हा। पर रातिनि जूं रातियूं रोअंदे गुज़ारियूं हुन सरकार, उमती उमती कंदे 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 रोअंदे रोअंदे गुज़ारियूं। पछाड़ी में पोएं विसाल वारे बीमारी खां अॻु में हिकिड़े ॾिहाड़े ते पाण जन्नत बकिया ॾांहुं ज़ियारत करे आया आहिनि ऐं उहद जबल ॾांहुं ज़ियारत करे पाण मोटिया आहिनि। उन वक़्त में सहाबनि सगुरनि जे जमात मौजूदु आहे। पाण दुआ घुरी हुननि जे वास्ते ऐं फरमाइनि था त अलाह साईं जल शान जो तव्हां ते रहमत हुजनि, मां तव्हांजो शाहिद आहियां। तव्हांजे आख़िरत जे जेके तव्हां अॻे हलिया आहियो सो तव्हां सभिनी ॾांहुं मां राज़ी आहियां। अलाह साईं जल शान तव्हां ॾांहुं राज़ी हुजे ऐं इनशा अलाह ताला सुत त असां तव्हां सां लागू अचे थींदासीं। हदीस शरीफ़ में लफ़्ज़ मुबारक आहिनि, इना बिकुम लाहिकून, असीं तव्हां सां लागू थियण वारा आहियूं। पर लाकी या लहित लाकी तो इख़वानी, अखियुनि मुबारकनि में लुड़काया आहिनि। फरमाइनि था तव्हां सां मिलण जो वक़्तु सुत त आयो आहे, पर जेकर मां पंहिंजे भाइरनि सां मिलां, इहा तमन्ना ऐं अंदर में सद आहे त जेकर भाइरनि सां मिलां। साहबा किराम अर्ज़ था कनि, सुहिणा साईं अव लसना इख़वानुक या रसूल अल्लाह, कि भला साईं असीं तुंहिंजा भाइर आहियूं, तुंहिंजी असांजे मथां शफ़क़त आहे जो पाण फरमायो आहे तव्हां त असीं तव्हीं मुंहिंजा भाइर आहियो। पाण फरमायो त न अंतुम असहाबी, तव्हां मुंहिंजा असहाब आहियो। ऐं साहबो वलाकिन इख़वानन लज़ीन लम यातू बादू, असांजा भाइर मुंहिंजा उहे आहिनि जेके अञा आया न आहिनि। मुंहिंजे मूंसां हिन ज़माने में हिन दुनिया में हुननि खे ज़ियारत खां मुशरफ़ नथा मुंहिंजे खां, पर मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदा, क़ुर शरीफ़ पढ़ंदा, मुंहिंजूं ॻाल्हियूं पहुचंदियूं। मुंहिंजे ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ ते हुनजे दिलि में अंदर में ईमान जो जज़्बो पैदा थींदो। पोइ उहे मूं ते परपुठ ईमान आणींदा ऐं उन ईमान जी हद इहा हूंदी जो जेकॾहिं को हुननि खे चवे त इहो पंहिंजो घर ऐं इहा मिल्कियत ऐं इहो सिर ऐं इहे बच्चा इहे ॿार इहे सभई जेकॾहिं तूं विकिणींदे त तोखे हुज़ूर ॾेखारियां। जेकर को हुननि खे चए त इहे सभु शयूं जेकर विकिणनि मुंहिंजे ॾिसण जो वास्ते, साहब बरनि में झंगनि में जबलनि में रोअंदा ईंदा मुंहिंजे पासे ते। बच्चा ॿार फिटी खणी, घर ॿार था हथ खणी, मिल्कियत माल फिटी करे, दोस्तनि अहबाबनि खां विछुड़ा करे, जबलनि में झंगनि में रड़ियूं कंदा ऐं मूंखे पुकारींदा हेॾे हलिया वेंदा। मुंहिंजा सुहिणा, हाणे त रस्ता सांझा थी पिया आहिनि, जहाज़ आहिनि, हवाई जहाज़ आहिनि, मशीननि जे रस्ते सां वास्ते सां ॾींहं बि पहुचे थो, 8 ॾियारे 6 ॾियारे बि सभु को पहुचे थो। पर मुंहिंजा सुहिणा, इहो वक़्तु बि हुयो जॾहिं तूं कफ़न मथे सां ॿधी हाथी सगोरा निकिरंदा हुआ, सही सलामत के क़िस्मत वारा मोटंदा हुआ, न त ॿेड़नि जा चढ़ियल समुंडनि में बुॾंदा हुआ, त जबलनि में रड़ियूं करे करे पंध प्यादा पंधक वञण वारा हिन जबलनि में हुनजा लाशा विढ़नि पटनि में रुलंदा हुआ के उन जे होटे मरनि त के बदवनि जा था मरनि। 12 महीने ॿिए वरी 3 वरी जेकर पहुतो त न हुजाओ, न त घणो करे हाजी सगोरा मरी वेंदा। पर इहे रड़ियूं पवंदियूं वेंदियूं, इहे काफ़िलनि जा काफ़िला महबूब ॾे वेंदा, गुंबद ख़ज़रा ते नज़र पवंदी आहिनि त रड़ियूं करे मथो हेठि ते किरंदा त कंजा साह ते ख़तम थी वेंदा। सुहिणा साईं करीम फरमाइनि था त मुंहिंजा भाइर इहे आहिनि जे मूंखे ॾिठो बि न, घर छॾियाऊं, ॿार छॾियाऊं, बच्चा छॾियाऊं, दुनिया छॾियाऊं, मिल्कियतूं छॾियाऊं, ज़मीनूं छॾियाऊं, सभु दोस्त अहबाबनि खां विछुड़ा करे मुंहिंजे कान रड़ियूं कंदा अचनि। साहिबो मां उन्हनि कान थो चवां त जेकॾहिं हिननि सां मिलां। मुंहिंजा सुहिणा,
मां सच ॻाल्हि ॿुधायां त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयातुन नबी अॼु ॾींहं ताईं बि जेके सिक सची सां वञनि था उहे पंहिंजे सलामनि जा जवाब पंहिंजे कननि सां ॿुधनि रहमत जो बाकुर रहमत लंज बि खुलियल आहे मुंहिंजा सोड़ा हिकिड़ो शख़्स अतहियात पढ़े नमाज़ में पोइ जंहिं वक़्त में अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु जे मथां अचे त पोइ हुनखे हर पियो पढ़ंदो पर हुनखे होशियारी न रहे पोइ ॾाढा बि लफ़्ज़ पिया हुनजा निकिरनि नटी मोहबत मां चए अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु मुंहिंजा सुहिणा हूं हुकुम बि हदीस शरीफ़ में ईअं आयो आहे त जॾहिं न इहो अतहियात शरीफ़ में पढ़े तॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साम्हूं सम्झी पोइ पढ़ तो वटि मौजूदु आहिनि मत तूं सम्झे त मां को हिकायत हाल जी थो कयां मेराज वारी कीअं सम्झ त तोसां गॾु हिन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो आका तुंहिंजो महबूब तुंहिंजो शहनशाह तोसां गॾु आहे सलात शरीफ़ पढ़े कीअं सम्झजांइ त मां अर्श अज़ीम जे मथां मलव आला में वेठो आहियां जेका कोरट आहे रब्बुल इज़्ज़त जी दरबार आहे दरबार जंहिंखे मलव आला सरबो आहे उते रब्बुल इज़्ज़त जे दरबार में सभु मलाइक मुक़र्रब ऐं अंबिया मुरसल मौजूदु आहिनि सभिनी खां मक़ाम महमूद जो साहिबु वॾी कुर्सी ते वेठल आहे सॼे पासे खां मलव आला में अर्श अज़ीम जे उन कुर्सी जे मथां ॿियो को कोन वेहंदो आहे पोइ ईअं सम्झ त मां रब्बुल इज़्ज़त जे आॾो हीअं वेठो आहियां सजदो बि सदन क़दमनि कुदरत जे में थो कयां नमाज़ जो हक़ बि ईअं आहे ऐं जंहिं वक़्त में अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु चए त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साम्हूं सम्झी पोइ कंदो कर हुकुम ईअं आहे त साम्हूं सम्झी पोइ चओ त हुजूर ॿुधनि था मां रूबरू पढ़ां थो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन पाण फरमायो अथनि त जॾहिं इबाद सालिहीन चवंदो त जेके बि हुते नबी मुरसल आहिनि मलाइक मुक़र्रब आहिनि उन सभिनी ते सलाम अचे वियो पर आसमाननि ज़मीननि में हिते ज़मीन जे मथां या आसमान जे मथां अर्श अज़ीम जे मथां जे बि सालिबाना रब जा आहिनि वली आहिनि कुतुब आहिनि गौस आहिनि अंबिया आहिनि मुरसल आहिनि सभिनी जे मथां तो सलाम ॾिनो इहो सलाम ॾियणु सुन्नत आहे सलाम जो मोटाइणु वाजिबु आहे जॾहिं तूं न चवंदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु त हुजूर जे ज़ात गिरामी जे मथां हो त शहनशाह बेपरवाह पर संदन शरीयत मुक़दस जे इरशाद मूजिबि हुजूर खे जवाबु ॾियणो आहे वालेकुम सलाम फरमाइणो अथनि अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन चवंदे त 1,24,000 नबी सोगोरा मलाइक मुक़र्रब कुतुब गौस हज़रत महबूब सुभानी रज़ियल्लाहु ताला मुर्शिदन करीम जो सिलसिलो शरीफ़ कादरिया नक्शबंदिया जेके बि औलिया सगोरा आहिनि उन सभिनी ते तुंहिंजो सलाम पहुतो उन सभिनी खे चवणो आहे वालेकुम सलाम जे तुंहिंजे नमाज़ में रुगो इहो वालेकुम सलाम अहिड़नि ज़ातनि मुक़दसनि जो जेका नेमत खां सवाइ ॿियो कुझु न हुजे हा त बि तुंहिंजे वास्ते हे कंज हो जाए गॾियां त नमाज़ में ॿियूं हिकमतूं आहिनि ॿिया अनवार पर इन अस्सलाम अलैकुम जे एवज़े में तोखे कंहिंजा जवाब मिलंदा पोइ सोच कई थी सोच करे पोइ नमाज़ पढ़ मुंहिंजा सोना जंहिं वक़्त में उहो चवंदो हो त अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु त सरकार पंहिंजे चपनि मुबारकनि सां हुनखे चवंदा वालेकुम अस्सलाम अय्युह शेख ओ शेख सगोरा शेख चवंदा आहिनि पीर सन खे बुज़ुर्ग खे ऐं बुज़ुर्ग वालेक अस्सलाम मतिलबु हे शेख न सम्झंदो कर मुंहिंजा सोना अरबी ॿोली आहे ऐं बुज़ुर्ग वालेक अस्सलाम पोइ हू जो जवाबु हुनखे कन अंदरि जा हुआ जंहिंसां ॿुधंदो हो तोखे असांखे न आहिनि त नथा ॿुधूं हुनखे अंदरि जा कन हुआ जंहिंसां ॿुधंदो हो पोइ इहा मोहबत खां वरी ॿीहर चवंदो अस्सलामु अलैकुम अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु होॾो थिए वालेकुम चऊं क़िबला तूं हे हर छो भले अतहियात में इहो पढ़ंदो आहे साईं मुंहिंजो महबूब पियो मूंखे सलाम जो जवाबु ॾींदो आहे तंहिंजे करे मां हर चवां थो साईं मूंखे जवाबु पियो ॾिए मां बि सलाम पढ़ां मुंहिंजा सुहिणा अॼु ॾींहं ताईं बि मुंहिंजा महबूब सलाम जो जवाबु आशिक़नि खे ॾियनि पिया ऐं जे ॿुधण वारा आहिनि से ॿुधण बि पिया वरी सलाद शरीफ़ पढ़ंदा सुहिणा जेकॾहिं कल्ब तुंहिंजो जारी आहे त शुक्र कर ॾींहुं राति पंहिंजे रब सां मशगूल आहे दुकान बि पियो हलाए तोखां बि पियो कर
नौकरियूं बि पियो कर ऐं रब करीम सां गॾु बि हुजे पियो, रब अलाह अलाह करे पियो। तुंहिंजो ख़्यालु हुन सां इहो जेको ॻंढियो पियो आहे, निंड पियो हूंदे त बि अलाह अलाह पियो कंदो, तूं पंहिंजे रब सां गॾु ई गॾु आहे। सुताई जागन निंड इबादत जन जी, जेकर पसाह पकल अथई ऐं पसाह तुंहिंजो अलाह सां हेठि थो वञे, जिस्म पाक सां ॿाहिरि हू सां निकिरे थो, निंड पियो आहे त बि तूं इबादत में आहे। इन्हनि जी इबादत, इन्हनि जो ज़िक्र पाक गैर फानी आहे, फानी न आहे, खुटंदड़ न आहे। जेकर इहा न थिए, जे नेमत न हुजे, कोशिशि त कजे इहा नेमत नसीब थी पए, पर जेकॾहिं न हुजे त पोइ ज़िबानी ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह इन खे बि फिटी न कजे। दुरूद शरीफ़ जहिड़ो ज़िक्र पाक ॿियो आहे कोई कोन। अलाह से जल शान नालो खे पंहिंजे ज़िक्र पाक खां बि हे ज़िक्र पाक वधीक पसंदि आहे। छो त हू आहे त मन अहब शइ न अक्सर ज़िक्रू, जंहिंसां मोहबत हूंदी आहे त हुनजो ज़िक्र कानून आहे। हुजूर था फरमाइनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कानून था ठाहिनि त जंहिंसां मोहबत हूंदी तंहिंजो ज़िक्र घणो हलंदो, हुनखे ज़िक्र घणो कंदो पंहिंजे महबूब जो। जंहिंसां मोहबत हूंदी त फेराए फेराए ॻाल्हि उन जी कंदो, जंहिंसां मोहबत फेराए फेराए ॻाल्हि उन जी कंदो। मुर्शिद सां मोहबत हूंदी न, ॿिए जी ॻाल्हि हलंदी त वरी हे फेराए वरी पंहिंजे मुर्शिद जी कंदो, साईं असांजे मुर्शिद जी हे बि ॻाल्हि आहे, हे बि ॻाल्हि आहे, हे बि ॻाल्हि आहे। जिथे किथे इहा मोहबत जो हासो आहे त पंहिंजे महबूब जी ॻाल्हि करणु या ॿिए खां कराइणु, इहे ॿई पसंदि पवंदियूं। पाण करे त बि हा पियो ठहे, ॿियो पियो करे त बि पंहिंजे महबूब जी ॻाल्हि हया पियो ठहे, कानून आहे। मुंहिंजा सुहिणा, अलाह सुब्हानो ताला जल शानो अमन वारो जो हबीब आहे न, मुंहिंजो आका आहे नामदार, महबूब आहे, महबूब आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बुल इज़्ज़त जी बि इहा मर्ज़ी आहे त मां बि पियो इन जी सॼी दी ॻाल्हि कयां, ऐं ॿिया बि मख़लूक़ात सभई मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि कनि ई कनि। इहो इरादो आहे सरकार जो। छो त ज़िक्र करणु महबूब जो ऐं ज़िक्र कराइणु महबूब जो, इहो आशिक़ जो असुल ख़ासो हूंदो आहे। रब्बुल इज़्ज़त जी मोहबत आहे मुंहिंजे सरकार सां, सॼी दुनिया में महबूब इहो हिकिड़ो कयो अथई। या ख़लील कयईं, नजीअ कयईं, सफ़ी कयईं, सभु कुझु कयईं, हबीब इहो हिकिड़ो सरकार जी मर्ज़ी त ॾींहं राति मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि हले ई हले पई। तंहिंजे करे हुकुम कयो अथई त इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी, मां ऐं मुंहिंजी इबादत वारा मलाइक सॼो ॾींहुं ज़िक्र कंदा आहियूं महबूब जो। सलात शरीफ़ पढ़णु ज़िक्र आहे मुंहिंजे महबूब। असां सलात शरीफ़ मां बि थो पियो पढ़ां हमेशह, युसल्लून हिकु सीगो इस्तिमरार जो आहे त हमेशह इहो हलंदो आहे शुगुल। रब्बुल इज़्ज़त जे दरबार मां पियो हले ऐं मलाइकनि जो बि पियो हले। मलाइक जाॾे सरकार जो रायो ताॾे मलाइक बि ॾेई, लश्कर बि ॾेई। सीर जो दरिया जी जंहिं पासे ते वहे त पाणी बि सभई उन पासे ते बाबा, जे हुन भिका सीर त पाणी ॿियो ॾही हेॾो पुठो, जेकॾहिं हुन पासे हिन पासे ॾे आहे त पंहिंजो पुठो त सॼो दरिया हेॾे। मुंहिंजा सुहिणा, ॾाढे रब जी मर्ज़ी ताॾे संदसि लश्कर जी ॿोॾे मर्ज़ी। अल्लाह मलाइकतहू युसल्लून, सभु पढ़ूं था, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। फरमाए थो रब्बुल इज़्ज़त त मुंहिंजे सलात शरीफ़ पढ़ण खां पोइ मलाइकनि जे सलात जी बि घुर्ज कान्हे, पर हुनखे बि शरीक कयो अथमि हुननि जे भलाई जे वास्ते, त हिन सां भलाई कयां। मुंहिंजी ऐं मलाइकनि जे सलात शरीफ़ खां पोइ तुंहिंजे सलात शरीफ़ जेको आहे कहिड़े लेखे में, तुंहिंजी ज़रा ज़रूरत कहिड़ी आहे, पर तोखे अमर थो कयां तूं सलात शरीफ़ पढ़ त हे जेके रहमत मुंहिंजी नाज़िल थींदी हुन में तोखे बि भाङ भाङ करे छॾियां। छो त मुंहिंजे महबूब जो जेको ज़िक्र कंदो उहो बि मूंखे महबूब लॻंदो। ॾिठो न अथई जेको पंहिंजे मुर्शिद करीम जी असां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि थो कयां थो, वेही ॻाल्हि को कंदो चवंदासीं त जेकर हिन तां बि सिर कुर्बान, उहो मुंहिंजे महबूब जे ज़िक्र करण वारो उहो बि महबूब पियो लॻंदो। ऐं मुंहिंजा सुहिणा, जे मोहबत जो इहो ख़ासो आहे, जेकॾहिं ज़िक्र पाक न करे ऐं ज़िक्र पाक करण में ख़ुशि न थिए, पक सम्झजांइ त हिन जे अंदर में मोहबत न आहे। जेके मौलूद शरीफ़ न पढ़नि सहनि, न मीलाद शरीफ़ कनि, न मीलाद शरीफ़ करण वारनि ॾाढो ख़ुशि थियनि, रब्बुल इज़्ज़त जो क़स्म हिन जे अंदर में मोहबत कान्हे, ख़ाली हिन जे मोहबत खां। जेके सुहिणे साईं जे इश्क ई मोहबत वारा आहिनि, सो जिथे ॻाल्हि सरकार जी ॿुधंदा, जंहिं हंधि जे मथां तारीफ़ ॿुधंदा त हियां ठरंदो बाग बाग थी पवंदो।
हे मौलूद शरीफ़ पढ़ियो वञे ऐं छा जे मथां माकुड़ा चंबड़ी वञे। मुंहिंजा सुहिणा उर्स शरीफ़ थिए थो जे मथां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी जेको कंदा आहिनि मीलाद शरीफ़ सरकार पाण कराइनि था। चई साईं हुज़ूर जे वक़्त में किथे उहो मीलाद शरीफ़ साईं ॻाल्हि ॿुधाए कॾहिं साईं साबित जो साहबनि कारणनि कॾहिं मीलाद शरीफ़ कयो। अरे तूं जो अंधो हूंदे पुटु न ॾिसंदे अब्बा जेकॾहिं ॾींहं ॾिठे जो चमड़े वांगुरु अंधो थिए त पोइ तुंहिंजे अखियुनि जो इलाजु केरु कंदो। शब कोरी जो इलाजु रोज़ कोरी जो इलाजु ॾाढो ॾुखियो आहे। हा त तोखे मां ॾेखारियां मीलाद शरीफ़ क़ुर शरीफ़ में असांजे जेका रिसालो शरीफ़ ठहियलु आहे इन जे अल बुशरा जेकर हुनखे नज़र कंदा त इनशा अल्लाह ताला हुनजा शुबहात दूर थी वेंदा। पर थोरो हुन में मां ॿुधायां बुखारी शरीफ़ मिशकात शरीफ़ में हदीस शरीफ़ आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोज़ो रखनि था सूमर जे ॾिहाड़े ते जुमे जे ॾिहाड़े ते रोज़े रखण खे पाण फरमाया अथनि त जुदा जुमे जो रोज़ो न रखो ईद जो ॾींहुं आहे त बादशाह ॾींहंनि जो हो न पर सरकार सूमर ते था रोज़ो रखनि। अर्ज़ु कनि था की भला सूमर जे ॾिहाड़े मुक़ररु सरकार छो रोज़ो रखियो वञे थो हमेशह घणो करे साईं जन ॾिसंदा आहिनि सूमर ते रोज़ो रखनि। पाण फरमाइनि था जवाब मुबारक में त फी हे वुलित चई इन ॾींहं में असांजी तशरीफ़ आवरी थी हुई विलादत शरीफ़ सूमर ते थी हुई तंहिं करे शुक्राने करे रोज़ो रखंदा आहियूं। ऐं मुस्लमान सच ॿुधाए त हुज़ूर जी तशरीफ़ आवरी जो शुक्र तूं असां गुनहगार कयूं सरकार कनि ख़ुशी कयूं ईदा मल्हायूं सूमर जे ॾिहाड़े ते रबी अव्वल जे 12 तारीख़ ते जेकॾहिं ईदा मल्हायूं त तूं असां मल्हायूं। सरकार सूमर जे ॾिहाड़े छो रखियो रोज़ो जो इन सूमर जे ॾिहाड़े खे असांखे यादगार करे ॾिनो त इन ॾिहाड़े जे मथां ख़ुशी कजो सुन्नत करे ॾिनो असांखे। सच ॿुधाए त विलादत शरीफ़ जो ख़ुशी सरकार कई असांजे वास्ते मुक़ररु फरमायो त सुन्नत थी पई। पोइ मीलाद शरीफ़ जी माना छा आहे मीलाद शरीफ़ जी माना छा आहे साईं जे सरकार जे ख़ुशीअ में खाधो खाराइणु सरकार जे ख़ुशीअ में खाधो खाराइणु ऐं चइनि दोस्तनि सां मिली ऐं तारीफ़ करणु हुननि जूं दिलियूं बि ठरनि असां जूं बि दिलियूं ठरनि इहो मीलाद शरीफ़ वॾो ॿियो आहे। किथां किथां वीचारा पंधु करे ईंदा मीलाद शरीफ़ जी मजलिस आहे। अरे मुंहिंजा सुहिणा मां सच ॻाल्हि ॿुधायां त मीलाद शरीफ़ जो जेको न ताम थो थिए इन में बिश्त जे ताम जो ज़रो तव्हांजो मीलाद शरीफ़ जे नाले ते जेको तव्हां ताम था कयो पर मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि असांजो हे सॼो जेकी खाऊं पिया था कुल ई थो उर्स शरीफ़ कुल थो उर्स शरीफ़ इन आसिरे ते इन में ज़रूरु को बिश्त जो ज़रो विझंदा इनशा अल्लाह ताला तव्हां सां खाईंदासीं तव्हां सां वरी खाऊं उर्स शरीफ़ खे ऐं जेके हुअनि से भली सिकनि मुंहिंजा सुहिणा हुननि खे इन्हनि जे में वरी ॿिया तय्यबात लितय्यबीन बेइज़ती ताम आहिनि उन्हनि जे वास्ते जेके सरकार जा मुहिब ऐं आशिक़ आहिनि ऐं जेके वरी मोहबत खां ख़ाली आहिनि सम्झ अल ख़बीसात लिल ख़बीसीन वञी कंहिं कांव ते पओ या कहीं ॿिए मुर्दार जे मथां पओ 11 शरीफ़ ऐं 12 शरीफ़ में तव्हांजो भाङो कोन्हे। ऐं मुंहिंजा सुहिणा 11 12 दोस्त खाईंदा दोस्त खाईंदा इहे न खाईंदे त पोइ ॿिया टपड़ ॿिया थींदा बाबा उन्हनि ते वञी बीहंदे मां तोखे पक ॿुधायां थो 11 शरीफ़ जो ताम हारायूं 11 शरीफ़ जो ताम हारायूं नालो मुबारक पियो हुननि खे अंदर में जीत चढ़ी विया विचूं न घणण लॻा असां सूमर जे ॾिहाड़े खे ख़ैरात जिले में मुक़ररु करे था सघूं जे सूमर जो ॾींहुं साईं मुक़ररु फरमायो आहे त असां ॿारी बि मुक़ररु करे था सघूं। ऐं मुंहिंजा सुहिणा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदूअनि मां ॿिया बि अदूअ घणा हुआ अबू जहल पहिरियों नंबर त ॿियो नंबर अफ़सोस आहे त नालो वठणु ॾुखियो थो लॻे छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाविरी मुबारक जो सॻो चाचो अबू लहब कुनियो अथसि ऐं अब्दुल उज़्ज़ा हुन नालो आहे सॻो चाचो क़िस्मत टुटे चाको न लॻे
परवाह काने का संग पसी सरही न थी मता पिनी न पंहिंजो कन दादरियूं दरगाह ते रोअंदियूं रत वञनि उहे कीअं पिनी पसंदि शाह साहब रहमतुल्लाह कीअं पिनी पसंदि ज़ोर जनी खे ज़ात ते दात न आहे सुण ज़ात जो फ़ख्रु न कर असां अहल बैत जे ज़ात जे मथां ग़ुलामी आहे असांजी क़ुर्बान वञूं संदन ज़ात मुबारक जे मथां ऐं मूंखे यकीन आहे त जे अहल बैत नसब में सचा आहिनि नसब जी असां पुछा कंदा कान आहियूं सभई सचा आहिनि मुंहिंजा सुहिणा सभई सचा आहिनि हितां ॿाहिरों को शेख ॾिठल हूंदो हिते अहल बैत सॾाईंदो त बि असां परदो न खोलींदासीं परदो न खोलींदासीं त तूं भली फलाणे ॻोठ जो शेख आहे मुंहिंजो ॾिठल आहे न ईंदो त पहिरें पई ॾेई छॾींदासीं बाबा जंहिंजे झुल में लॻा तूं ॼाण उहो ॼाण असां अदब करे छॾींदासीं हक़ीक़त जी ख़बर बता असांखे न हुई असांखे न हुई पिरियांसले पार जी कुतीअ जे कारी दसीं सभु लिगारी उन कुतीअ तां क़ुर्बान थिया सभई लिगारी सभई मशहूरी उन कुतीअ तां क़ुर्बान ॾिसो न पर आहे महबूब जे हेड़ी इजाज़त वेझी पर सरकार जी साझा न थी आहे उन जे एवज़े में हुकुम नाज़िल छा तब्बत यदा अबी लहब व तब अबी लहब मुंहिंजे महबूब जे पथर उछलायो अथई हथ भॼनी छॾ मां अगना अनहु मालहू व मां कसब तुंहिंजी मिल्कियत तुंहिंजा पुट तुंहिंजा हे को ज़रे जेतिरो तोखे कमु न ईंदा कुल बर्बाद मथां डमर हलियो आहे इन डमर जी हालत जंहिं ते थिए तंहिंखे रस्तो हथ न ईंदो आहे जंहिं ते न सरकार जो डमर छो उनखे रस्तो हथ न ईंदो आहे वॾे रप न टुटी वेंदी आहे डमर सां कामराइब न हली वेंदी आहे विज़ारत जी कुर्सी न खसी वेंदी आहे सदारत जी कुर्सी न खसी वेंदी आहे जॾहिं मालिक साईं डमरबो आहे त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त लैसत लानत बिसवादिल वजहि वला बिकिल्लतिल माल जंहिं ते रब जी लानत पवंदी आहे कावड़ बुआर बुलानी त लानत विझंदो आहे फरमाईंदो आहे हिते त उहा लानत जो असर इहो न हूंदो आहे त हुनजी मिल्कियत खुटी वञे ऐं हुनखे ॾेवालो थी पए लानत जो असर इहो न हूंदो आहे तुंहिंजो कारो मुंहुं थी पए दांगी घुमी वञे सॼो ॿाहिरि निकिरी न सघे लानत जो असर इहो न हूंदो आहे त हुनजा पुट माल मिल्कियत पोइ बर्बाद थी वञनि फौत थी वञनि मरी वञनि इहो लानत जो निशान न आहे छॾ त हुनखे पुट बि घणा हुजनि पिया लानत हुन ते वसे पई हुनखे मिल्कियत बि घणी हुजे विज़ारत जी कुर्सी ते बि वेठो हुजे लानत वसेसि पई सिदार जी कुर्सी ते बि वेठो हुजे ऐं लानत रब्बुल इज़्ज़त जी वसे पई हुजनि सिदारतूं बि हुजनि इल्म जी मसलत हुजे पीरी फ़कीर जी मसलत बि हुजे मुमकिन आहे त लानत बि पई सोना साईं कीअं ख़बर पई त हिन ते लानत आहे पाण फरमाइनि था त लैसत लानत बिसवादिल वजहि वला बिकिल्लतिल माल इहा ॿई निशान नथो लानत जा त मुंहुं जो कारो थी पियो आहे माल हलियो वियो पुट मरी विया इहो निशान लानत जो न आहे तॾहिं छा आहे क़िबला साईं पाण फरमाइनि था त वलाकिन लानतु अल्ला तख़रुज मिन ज़ंबिन इल्ला इला ज़ंबिन आख़र हिकिड़े गुनाह वञा जिंद छॾाए न त वरी ॿिया टे गुनाह तोखे चिंबड़िया पिया हुजनि हिकिड़े गुनाह मां अञा तुंहिंजी माफ़ी मिली न आहे तो बख़्शायो न आहे त वरी 50 गुनाह जा ॿिया तुंहिंजे मथां सुवार थिया वेठा हुजनि इब्लीस तोखे अंधो करे विझे गुनाहनि खां न निकिरे इहो निशान लानत जो आहे ओ सुहिणा रस्तो हथ न ईंदो इहो निशान लानत जो आहे रस्तो हथ न अचे त इहो निशान लानत जो आहे जॾहिं ॾिसे त तूं गुनाह खां नथो बची सघे नमाज़ में लज़त नथी अचई जॾहिं ॾिसे त ज़िक्र पाक तुंहिंजो नथो खुले जॾहिं ॾिसे त मुराक़बो तुंहिंजो नथो लॻे पक सम्झाए त सरकार मूंखां रंज आहे पक ॼाणे त मुंहिंजो महबूब मूंखां रुठल आहे पोइ ज़िक्र भाग अथई त उधर जो उथी पटका लाह मेर कर बदा तूं कर के खुदा जे ॿार खे चिंबड़ ग़रीबन गुरबन खां दुआ घुराए पाण बि उथी आई मिटू वसाए जीअं तीअं राणे खे परचा सड़ा जे सरकार न परतो ऐं ईअं अचे वियो मौत ऐं ख़बर न आहे त केॾी महिल में अचे रब करीम जो कसम आहे विछोड़ो पियो त वरी विछोड़ो न पोइ विछोड़ो न आहे ॾुखियो आहे मिलण जो हंधु हिकिड़ी आहे विछड़े खलाइण जो विछोड़े खे खां परा पिरण जो हंधु हिन हंधि जे मथां आहे त पटकड़ लाहियूं मन परा ॾियनि इनशा अल्लाह ताला असांजा
दर ते ईंदो असां फिटी न कंदासीं। जेकॾहिं इहा तौफ़ीक़ तव्हांखे मिली, तव्हां असांखे मिली ऐं रोइण आयो ऐं अंदर में इहो असांखे ॾुख पैदा थियो त असां गुनाहनि खां नथा बची सघूं ऐं अधरा जो ॻोड़ा ॻाढ़ियासीं पख ॼाणिजो त असां सां परचनि जूं ॻाल्हियूं कयूं न सरकार जे वरी ईअं न हूंदो परचनि जो इरादो त सभु को पटका कनि ते घुमंदो वति, रोंबा बि कंदो वति, लवारा बि कंदो वति, वापार बि हलाईंदो वति, गाॾियूं बि हणंदो वति, खिलंदो टहक ॾींदो बि वक़्तु, पोइ जहनम जी बाज वेझी पई आहे हिन जा टहक ते टहक पिया था पाण फरमाइंदो जे ख़बर पई जेकी मां थुर सां जे तूर से ते खिलण विसरी वञे किथे टहक ॾेई खिले रोंदे जेकर राति में हा भई ऐं जेकर गणतण में ॾींहुं गुज़रई पर तोखे ख़बर कान्हे अखियूं न खुलियूं हुन तंहिंजे करे गुनाह बि करे ऐं खिले। साईं फरमाइंदो जेके खिली खिली गुनाह कंदा, खिली खिली सिनेमाऊं ॾिसंदा, खिली खिली गुनाह कंदा, इहे रोंदा रोंदा जहन्नम में वेंदा। अबू लहब जे मथां बि हिकिड़े गुनाह मां निकिरे न त वरी ॿिए बेदबी में हिकिड़े बेदबी वञे न त वरी ॿिए बेदबी थिए पुटनि समेत अलाह साईं फरमाइंदो तुंहिंजा पुट बि चट माल बर्बाद तूं मरी वञ मां अगना अनहु मालहू व मां कसब कमाई जेके माल मिल्कियत टिजोड़नि वारा इहे तपड़ इहे सभु तुंहिंजा बेकार मिटी जा मिटी कुझु न कमाईंदे छो बि ईअं हे कंहिं सबब जे करे बदर वारी लड़ाई में शरीक न थियो माण्हू घणा मोकिलिया आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झाई पिए त बसि हाणे इस्लाम जो ख़ात्मो थी वियो माण्हू मोकिले हे हिते हो पोइ अठें ॾियारे ते ख़बर पहुतसि त अबू जहल वॾा वॾा जेके हिन जा संगती आहे कुफर जा थंभ आहे उहे कुलई उहे किरी पिया बदर जे मैदान में हे सभु मरी विया ऐं 70 ॼणो क़ैद थी विया ॿिया जेके हिन से भॼी जिन छॾायूं अबू जहल जहिड़ा उबई पुट ख़ल्फ़ जहिड़ा अकबे पुट अबी मुईत जहिड़ा हे वॾा वॾा सरदार जेके हुआसीं इन्हनि जे मौत जी ख़बर छा हिन खे पत कान पई हुनखे चए रे बाबा कहिड़ा कहिड़ा मुआ आहिनि कहिड़ा कहिड़ा उहो ॻाल्हि मुगरज ॻाल्हि कहिड़ा कहिड़ा मुआ आहिनि कहिड़ा कहिड़ा मुआ आहिनि शहीद अबू जहल बि मरी वियो फलाणो अबू मुईत अकबो पुट अबी मुईत जो मरी वियो हा अकबो बि उबई पुट ख़ल्फ़ जो चई हे मरदा कीअं इहे कीअं मरदा उहो नालो वठंदो वञे त हे जो रंग वञे मत करे चरियो आहे तोखे अकुल कोन्हे को पर भले मुंहिंजे अबू लहब जे उहो त कोन मुआ आहे न चए अबू लहब तूं पाण बीठो आहे बाक़ी चए मूंखे शक थो पए त ईअं चवंदे त अबू लहब बि मरी वियो इहा पत न पई पई पर पोइ जॾहिं यकीन थियो त बराबरि 70 क़ैद ऐं हे 70 मरी आहिनि त मुड़ुस जा छे बसि पोइ हिन जो सम्झाई त लात मनात हुबुल हे सभु जेके इन्हनि मसां सां मदद कान कई अरे हुजूर जे विलादत शही वारी राति ते ॾिठो नी हाल कोन पाण त ऊंधा पिया कंद पर इहो त ॿुधो ई कोन को त नौशरवान जा कोट ढही विया हुनजा कुंगरा किरिया रूई ज़मीन जा बुत सभु फजर ते ॾिठो त मिटी ते मुंहुं खोड़ियूं पिया ऐं मुंहिंजा सुहिणा हे बुत पुरुष त बुतनि मथो न खोड़ियो बुत पुरुषनि जा सिर कुता आहे आख़िरकार इन खां बाद सुत थी हिन खे अदसे जी बीमारी थी थिए अदसो हिकिड़ी थींदी माता वांगुरु बीमारी हुते मकेशरी में उन में किनो थी वेंदो आहे बदन सॼो अॼु बदबू थी पछाड़ी में इन में घणियूं करे मरी वियो अहिड़ी हालत थी जो इन जे वरी सम्झंदा आहिनि ते विचड़ंदड़ बीमारी तंहिं करे माण्हू हिनखे पूरण वारो कोन्हे जे पंहिंजा पुट पंहिंजा ॿाहिरि बि छॾे विया पुट त अॻे मरी वियसि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हरम पाक हुननि जे नाले ते कयल इहो मासूम सगोरा नाले ते कयल आहे पोइ हिन अबू लहब हुननि खे चयो त हुजूर जे रूबरू वञी ऐं तलाक ॾेई अचो हाय हाय हिकिड़े अचे उज़र कयो त बाबू नथो राज़ी थिए तंहिं करे मूंखे माफ़ी मिले ॿिए अचे हिकिड़े बेदबी जा लफ़्ज़ जेके हिन जे पीउ सम्झाया हुआसीं उहे बेदबी सां हुन अचे चया पाण खे ॾाढो ॾुख पहुतो पाण फरमायूं त अलाह सल्लत अलैहि क़ल्बम मिन किलाब मुंहिंजा मौला हिन ते को कुतो पंहिंजे कुतनि वञा बच नालो हिन जो उतबो आहे पुट अबू लहब जो आहे बेदबी जा लफ़्ज़ चया अथई हुज़ूर लफ़्ज़ मां हिनखे पक हुई दुश्मन हा मगर पक हण त सरकार जो लफ़्ज़ फरमाईंदो थींदो हिन जा दिलि ॾकणु लॻी अबू लहब ॾिनो चई त मुंहिंजे पुट खे हाणे ख़ैरु न आहे साईं जेके लफ़्ज़ फरमाइण थो थी वेंदो अफ़सोस त ख़बर बि हुजे न हा पोइ बि पिया मारनि पोइ बि पिया मारनि त ईअं न आहे त को अखियूं हुजनि त पोइ माण्हू न किरंदो आहे
अखियुनि हूंदे ॾींहुं ॾिठे जो माण्हू खॾ में किरी पवंदो। कुदरत तेरी जा कीअं शाम जे वापार ते वेंदा हुआ, हिन जो गुज़रान वापार ते हो, हे पुट बि हुनजा इहो उतबो बि वियो आहे। अबू लहब हुनखे पार ते करे छॾे त मुंहिंजे पुट जी पार ते हुजे, जो साईं जी लफ़्ज़ फरमायल आहिनि संदसि हक़ में, तंहिं करे हिन जो पहरो ॾियारजांइ। ऐं अबू जहल मुंहिंजे पुट जी पार ते हुजे, हे तॾहिं अञा अबू जहल हेॾे हो। जंहिं हंधि ते मंज़िल कनि त उते हिन जे सरदार माण्हू आहिनि, तंहिंजे करे हुनजे पारत जे करे विच में कंदा हुआ उतबे जी खट या हंधि, ऐं चौधारी वरी जेके थींदा हुआ से टपड़ रखंदा हुआ, उन्हनि जे चौधारी पाण सुम्हंदा हुआ, उन जे चौधारी वरी उठनि खे विहारींदा हुआ, उन जे चौधारी वरी पहरो बि छॾंदो हुओ। इहो बंदोबस्तु कंदा हुआ त उतबे जो वार विंगो न थिए, बाक़ी ॿिया लश्कर वारा मरण त बि मरण कंहिं हादसे में। अहिड़े नमूने सां हलंदा विया। शाम खां अञा 4 मंज़िलूं उर ते आहे, हिकिड़ी मंदर जे मथां राति जो सुम्हिया पिया। अधु राति जो वक़्तु थियो त ॿेले मंझां उतां शींहं हिकिड़ो निकितो आहे। शींहं खे बि अरबी में कलब सॾींदा, कुतो सॾींदा। शींहं निकितो उतां सां हलियो आयो सिधो काफ़िले जे मथां। हिन काफ़िलो त ॿाहिरि जेके बीठा हुआ पहरे जे मथां, त हुननि जा साह सुकी विया। शींहं जो अखियूं जो ॾिठऊं ईअं ॾंडण वांगुरु ॿरनि पियूं, त हुनजा साह हुते सुकी विया। ख़ुदि जो मोकिलियो आहे, अज़ाब मोकिले त पोइ केरु न मुक़ाबिलो। हे उहे हा जेके शींहनि खे मारींदा हुआ, पर हिन जा साह हुते सुकी विया। शींहं जो आयो त हुननि खे कुझु न चई, अचे सिधो उठनि खां अंदरि टपियो। वरी माण्हू सुम्हिया पिया, वरी उन्हनि खां टपो ॾेई अंदरि आयो। माण्हुनि खे सिंघी वरी उन खां टपी अंदरि आयो। उठनि जा जेके सामान हो लथल, वरी उन सामान जे मथां टपो ॾेई अंदरि आयो। त हे उतबो सुम्हियो पियो विच में, सामान जे विच में अचे हीअं वात खां भरिसां, ऐं हीअं सिंघण शर्त हिन खे हुन बेदबी जी धप आई। रड़ करे हीअं खणी टपो हीअं खणी खोड़ियाईंसि, हीअं छछोड़े हीअं करे ज़रा पुरसा करे हिन खे। उन खां पोइ ते वरी टपो ॾेई ॿाहिरि निकितो, वरी टपड़ लॻियो, वरी उठ लॻियो, वरी माण्हू लॻियो, वरी उठ लॻियो, वरी परे खां लॻियो, जॾहिं आयो तॾहिं हदीस शरीफ़ जा इशारे था लिखनि त सिंघे छो पियो, छो त बेअदब जे वात में धप हूंदी आहे। कंहिं बेअदब जेके न ज़ुबान सां चवंदा आहिनि, हुनजे लेखे तॾहिं चाहे, पर ढूंढ खां बि बदतर हिन मां धप निकिरंदी आहे। शींहं हुन धप खे सुञातो, हे बेअदब। ऐं मुस्लमान बेदबनि जे भरिसां न वञिजांइ, ढूंढ जे भरिसां वञ, इन बेदबनि जे भरिसां न वञ। तकलियूं न ॿुध वञा सुण, इन जी मजलिस में ई धप हूंदी। इहा धप अहिड़ी आहे जो जंहिंजे खे पहुती त मलाइक हुन धप खे सुञाणंदा, पोइ मथां तोखां उहे बेज़ार थी वञे। हे जंहिंमहिल शींहं अचे पियो तंहिं महिल उतबे खे सुजागी थी, अॻी सुजागी थी। हिन खे पक पई त साईं फरमायो त कुतो हिन ते बचे, सो कुतो आयो आहे मूंखे मारण। उते रड़ कयईं त क़तलनी सैयदना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस्म पाक वठी, वहुव बिमक्कत व अना बिशाम। जे हुजूर मके शरीफ़ में वेठा आहिनि, मूंखे हिते शाम में मारिया, मूंखे सरकार हिते मारियो। ख़बर हस त इहा किथां लॻी आहे मूंखे। ओ मुंहिंजा सुहिणा, मां अगना अनु माल हू वमा वलद, न की माल बचा, न की पुट बचा, न की मिल्कियत बची, कुल बर्बाद। सरकार जी बेदबी का थोरी शइ न आहे। सरकार जे ग़ुलाम जी कंहिं वलीअ जी बेदबी थी थिए, ग़ुलाम आहिनि दरबार शरीफ़ जा, मोहबत जो अंदर में जज़्बो थियनि थोरो, जेकॾहिं उन जी बेदबी थी थिए त रब्बुल आलमीन थो फरमाए त मां सां तो जंग जो ऐलान कयो आहे, जो मुंहिंजे महबूब जे ग़ुलाम जी तो बेदबी कई आहे। हे मुंहिंजा सुहिणा, अलाह साईं शला अमन ॾिए, बेदबी खां बचाए। हुज़ूर जी बेदबी त वॾी शइ, असल हुनजे ग़ुलामनि जी बेदबी बि न थिए, हुनजे बच्चनि जी बेदबी न थिए, हुनजे हावेलनि जी बेदबी न थिए, हुनजे दोस्तनि जी बेदबी न थिए, पर मोमिन जंहिं ला इलाहा इल्लल्लाह पढ़िया तंहिंजी बेदबी न थिए। हे अबू लहब मरी वियो, पाण खे खून वारो पंहिंजे बचनि मां माइटनि मां कोन आहे। हिन टकरुनी कया अथनि मज़ूर, उन्हनि मज़ूरनि हिन खे मुंहुं वेढ़े बदबू खां नक धक जे मथां हीअं ॾेई, ऐं पोइ पैसनि जे लालच ते हिन खे वेढ़े सेड़े खते में, ऐं जबल आहे हिकिड़ो ॿाहिरि अबू लहब जबल सरबो आहे, उमिरे वारे रस्ते सां, जेको बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला जे तनई वारो मक़ाम आहे, इन रस्ते सां जबल आहे जो मां साईं खे ॾेखारियो हुयो। तॾहिं जबल जे पासे, हिनखे जबल अबू लहब सॾींदा आहिनि, इन जबल जे पासे में उते खॾु खणी उते वञी उछलायोसि। मुंहिंजा सुहिणा, अबू लहब जो त हे हाल थियो, हशर थियो।
पर मरण खां बाद हज़रत अब्बास सगुरे खां रिवायत आहे, बुखारी शरीफ़ में आहे ऐं काज़ी अयाद हिनखे तफ़सील सां आंदो आहे रहमतुल्लाह अलैह त ख़्वाब में ॾिठुसि, ख़्वाब में ॾिठुसि हज़रत अब्बास सगुरो संदन भाउ आहे, ॿिए भाउ, ख़्वाब में ॾिठऊं, पुछियसि था त अबू लहब आहे? चई हा अबू लहब। ख़बर ॾे छा हाल थिए? चए बसि खॾ में उछलायूं त हिते जहनम जे बाहि में अचे पियो आहियां। पोइ छा हाल थो गुज़रे? चए सख़्तु आहे। का फ़रहत? चए हिकिड़ो ॾिहाड़ो। कहिड़ो? चए सूमर जो ॾिहाड़े ते फ़रहत थी वई आहे। सूमर जो आचर जो सिज लहंदो आहे, सूमर जी राति पवंदी आहे त आसमान तां आवाज़ ईंदो आहे त ए मलाइको अबू लहब तां अज़ाब बंदि कयो, मुंहिंजे महबूब जे मीलाद शरीफ़ में पंहिंजो बानीअ सां सुवेबत उन खे इशारो करे आजो कयईं त मूंखे भाइटियो मुंहिंजो अब्दुल्लाह रज़ी अलाह ताला अन्हु उन खे फर्ज़ंद ॼाओ आहे, मां भाइटे जे ख़ुशी में तोखे सुवेबत आज़ादु कयो। इहो मुंहिंजो थोरो बीठो आहे, इहो मुंहिंजे महबूब जे ख़ुशीअ में कयो हुन नबीअ सगोरो सम्झी न, ख़ातम नबीअ सम्झी न, रहमत लिल आलमीन सम्झी कोन, बानिया जी कई सुल्तान अल अंबिया वल मुरसलीन सम्झी कोन कई। पोइ चए त इब्न अखी मुंहिंजे भाउ जो भाइटियो सम्झी ऐं आजो कयो हुई। पर सरकार वटि इन जी बि एॾी इज़त थी जो फरमाए त अबू लहब तां मलाइको सूमर जी राति ऐं सूमर जो ॾींहुं अज़ाब बंदि कयो, सूमर ऐं सूमर राति ऐं ॾींहुं हिन ते अज़ाब बंदि करियो। जीअं त पोइ अज़ाब बंदि थी वेंदा आहे। आङुर मुंहिंजे में का शइ पैदा थींदी आहे, राति में विझंदो आहियां तोखां माखी ऐं खीर जहिड़ी लॻंदी आहे, बेस्ट थी पवंदो। ओ मुंहिंजा सुहिणा, ये बुखारी शरीफ़ में रिवायत मौजूदु आहे, या हिननि पढ़ी न हूंदी? हिन कान पढ़ी आहे? पोइ सम्झे थो त निभाग जो इलाज को आहे, निभाग जो जब त इलाज कोन्हे। बुखारी शरीफ़ पढ़ियाऊं या रिवायत में पढ़ियाऊं, मां खां रुॻो हेतिरो हिन खां ॿ ॻाल्हियूं हिते पुछंदुसि, रुॻो ॿ ॻाल्हियुनि जो रुॻो हिते ख़्याल में रखण जोॻियूं आहिनि, हुननि खां बि जेकर पुछण जोॻियूं आहिनि त अलाह सुब्हानहु व तआला जल शान मनवालहू अबू लहब खे जंहिंजे वास्ते तब्बत यदा में सॼी ज़म क़ुरान ॿियनि कुफारनि जे लाइ आम आहे, अबू जहल जो नालो बि कोन्हे को, उन जो बि आम लफ़्ज़नि में इस्तेमालु कयो आहे। अबू लहब जो ख़ासि नालो वरितो वियो आहे, जंहिंजे नाले सां सूरत थोरी लथी आहे हुन ते अज़ाब सख़्तु किन न, सख़्तु किन न, सख़्तु सख़्तु, पर इन अज़ाब सख़्तु हूंदे बुखारी शरीफ़ में सराहत सां रिवायत आहे त सूमर जी राति ऐं सूमर जो ॾींहुं अज़ाब छाजे कहिड़े अमल जे एवज़े में? हुज़ूर जे मीलाद शरीफ़ जे ख़ुशीअ जे एवज़े में, या इहो कहिड़ो ॿियो अमल आहे? इहो अमल आहे। ऐं मुंहिंजा सुहिणा, जेकर अबू लहब तां बि ख़ुशी मीलाद शरीफ़ मल्हाइण करे अज़ाब लही सघे थो त असां ग़रीबनि जो कहिड़ो गुनाह कयो अथसि? ॿियो कहिड़ो असां ग़रीबनि खे त आसरा आहिनि, तकिया आहिनि, अखियूं एॾी असांजा इंतज़ार जा अखियूं एॾी टिमकनि, ॾींहुं राति जंहिंजे वास्ते सिकी सिकी असांजे रातियूं गुज़रियूं, ॾींहं गुज़रिया, जे महबूब जे कारण उन जे ख़ुशीअ में 4 दाणा जेकॾहिं भत जा असां कया, को मानी कयो, कबो कयो, इहो सरकार वटि क़बूल न पवंदो। अबू लहब जो क़बूल पियो, असां ग़रीबनि जो क़बूल न कंदा काॾे वेंदासीं? दादा ॿियो हिन खां को पुछे त जे अख अथव त रब्बुल आलमीन खां हिकिड़ी ॻाल्हि त पुछी ॾेखारियो, जेका अथव का अंदरि में का अहिड़ी त रब्बुल आलमीन खां ॻाल्हि पुछी ॾेखारियो हिकिड़ी, कहिड़ी त मुंहिंजा मौला मुंहिंजा आका जुमो आहे सरताज ॾींहंनि जो सरदार ॾींहंनि जो सरदार त जुमो आहे। जे अबू लहब खे असली काफ़र कटे खे बि तोखे माफ़ी ॾियणी हुई त जुमे जे ॾिहाड़े करे असां दोज़ख जा दरवाज़ा बंदि थींदा आहिनि जुमे में, जुमे जे ॾिहाड़े जेको मरे सो शहीद आहे, हा जुमे जे ॾिहाड़े मरे त शहीद आहे। पोइ जुमे जे ॾिहाड़े जॾहिं गुनहगारनि खे बि शहादत थो ॾिए, अबू लहब खे बि उन ॾिहाड़े में खणी माफ़ी ॾिए। हा मुंहिंजा आका मुंहिंजा शहनशाह अबू लहब खे सूमर जे ॾिहाड़े छो पियो माफ़ी ॾिए? हा पोइ हिन में पुछण वारो हुजे त वञी को रब्बुल आलमीन खां पुछे, जेकॾहिं हिन में पुछण वारो न हुजे त मां पोइ कंहिंजो ॾस जे करे ॾियांसि जो पुकावड़िजी वेंदो उहो माण्हू, न त जेकर ॾस ॾियांसि त उहो पुछी ॾिए न, हा पुछी ॾिए न जेकर सरकार खां, पर हाणे जे हे ॾस ॾींदुसि उहो कावड़िजी वेंदो, बाबा तो छो मूंखे उघाड़ियो, मूंखे चयो आहे। मुंहिंजा सुहिणा, जेकॾहिं सरकार खां को पुछे, मुंहिंजे शहनशाह रब्बुल आलमीन खां को पुछे त मुंहिंजा सुहिणा शहनशाह साईं सूमर ते छो
त ईअं फरमाइना जीअं हुज़ूर फरमायो त फी हे वुलिद तो साईं फरमायो ऐं हिन में आका फरमाईंदो मुंहिंजो शहनशाह फरमाईंदो त फी वुलिद हबीबी त ईअं फरमाईंदो मुंहिंजो शहनशाह इन ॾियारे जे मथां माफ़ी ॾींदोमांसि जुमे ते न ॾींदोमांसि छो जे हिन में मुंहिंजो महबूब पैदा थियो आहे महबूब पैदा थियो सची जवाबु ॾींदो की कीअं छा थो भाई रब्बुल आलमीन ॿियो हिनखे कहिड़ो जवाबु ॾींदो त सूमर छो मुक़ररु कयोसि ऐं मुंहिंजा सुहिणा जे मुंहिंजो शहनशाह रब्बुल आलमीन बि थो जेकॾहिं सूमर मुक़ररु फरमाए ऐं जेकॾहिं सरकार पाण बि मुंहिंजो महबूब करीम सलाहु सूमर था मुक़ररु फरमाइनि पंहिंजे विलादत जी ख़ुशी जे मौक़े जे लाइ इहे ॾींहं मुक़ररु था फरमाइनि त असां ॿारी मुक़ररु जेकॾहिं कई त कंहिंजी ॿिली कान मारीसीं इहे शिरक जूं फतवाऊं कुफर जूं फतवाऊं इहे तावीज़ करे पंहिंजे गिची में पाए छॾिजांइ कंहिं जे ॾाढे में खणी हलिजांइ सरकार जे रूबरू त ॾिस त इहे शिरक जूं फतवाऊं तुंहिंजे सिर ते थियूं वसनि करे ॿिनि जे मथां थियूं लॻनि ऐं मुंहिंजा सुहिणा अज़ीज़ भाउ बहरहाल अॼु तब जे एतिरो तकलीफ़ करण जो इरादो न हो ॿ टे लफ़्ज़नि जो हो सिर्फ़ु अॼु मरहबाई करणी हुई अॼु शुक्र अदा करणा हुआ अॼु के महीने जे हिन जुमे जे मथां रुगो ख़ुशीअ जो ईद जो इज़हार करणो हो असांजी लूंहं ठरे थी असांजा रग रग ठरे थी असांजे हां जे मथां बिश्त जी हीर घुले थी जॾहिं इहा ॿुधूं था त उहो महीनो मुक़दस आयो आहे जंहिंमें सरकार तशरीफ़ आंदी असां ग़रीबनि जे घरनि में असांजा अंगण उठा असांजा घर आबाद थिया असांजूं दिलियूं आबाद थियूं जे मुर्शिद करीम मुर्शिदनि जो मुर्शिद करीम हे न अचे हा त असां किथे हुजूं हा का रिथ में न हुजे हा जहानी न हुजे हा मुंहिंजा सुहिणा हे वैरान दिलनि वसाइण वारो आयो हे गुनहगारनि जे अबोझनि जे बचाइण वारो आयो मुंहिंजा सुहिणा अॼु मरहबा कर ऐं हिन महीने खे मरहबा कर हिन जुमे खे मरहबा कर सूमर जे ॾींहं खे मरहबा कयूं अॼु महबूब खे मरहबाऊं कयूं भली आहिनि मुंहिंजा सुहिणा असांजा हां ठरिया आहिनि तोसां असांजूं दिलियूं तोसां ठरियूं आहिनि असांजा घर आबाद थिया आहिनि असांजा वैरान वेड़ा वसंदड़ थिया आहिनि रुगो तुंहिंजे काका तशरीफ़ आवरी सां मुंहिंजा सुहिणा मां हे बि तोखे ॿुधायां थो हुननि जे दिलनि जे मथां छा पियो हुजे असरु मगर हो था चवनि साईं हे अक़ीदो त ॾिसो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पाण तशरीफ़ फरमा बि थियनि था वरी वाद चिबो वाद करे साईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा बि थियनि था सुभान अल्लाह अरे तोखे त अञा इन में शक आहे हुज़ूर जे तशरीफ़ फरमा थियण में पर हिकिड़े रब जे बाने ॻाल्हि कई त हे ताम असांजे घर जो ठहियल हुज़ूर खाधो ओभर करे बचाए ॾिनो हे त तुंहिंजे अकुल जी ताराजी त वेंदी ते पुरदा थी अकुल जी ताराजी त थी वेंदी पुरदा थी वरी ॻाल्हियूं हलाईंदो हिन आज उहे तुंहिंजूं ॻाल्हियूं खणी थियूं पर मसनवी शरीफ़ जे साहिब खां मिड़ई पुछी ऐं पोइ फतवाऊं ॾिजांइ छा थो फरमाए अकुल कुर्बा कुल पेश मुस्तफ़ा अकुल कुर्बा कुल पेश मुस्तफ़ा हस्बी अल्लाह गो के अल्लाह हम कफ़ा इहो जेको अकुल थारियो अथई जंहिं अकुल जी ताराजी सां तूं हुज़ूर जो शान तोड़ण वेठो आहीं जंहिं अकुल जी ताराजी सां तूं क़बर क़यामत जा मामला तय करण वेठो आहीं इहो अकुल हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़दमनि मुबारकनि ते क़ुर्बान करे फिरी कर अरे न खण इहो अकुल इहो अबू जहल वारो अकुल आहे इहो अबू लहब वारो अकुल आहे कोन्हे छॾींदो किथे जहन्नम में इन अकुल खे महबूब जे क़दमनि मुबारकनि ते घोरे फिटी कर हस्बी अल्लाह गो के अल्लाह हम कफ़ा ईअं चओ त हस्बी अल्लाह मूंखे रब खोड़ आहे जंहिंखे रब काफ़ी आहे तंहिंखे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी आहे जो तुंहिंजे अकुल जे बरख़िलाफ़ ॻाल्हि वञे ऐं हुज़ूर जे तरफ़ मंसूब हुजे हाली तूं कर आमन्ना व सदक़ना जे मेराज जी ॻाल्हि अकुल जे तराजी में न आई अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला चयो त आमन्ना व सदक़ना मां ईमान आंदो तस्दीक़ कयमि अबू जहल चयो त न मां नथो पत कयां हो लानती हो जन्नती तुंहिंजी मर्ज़ी हाणे जेकॾहिं तूं
जन्नती थिए रहमती थिए त तुंहिंजो इख्तियार जे लानती बणिजे हुन हमरा सां का यारानी आहे जंहिंजी त उहो बि पंहिंजी क़िस्मत खे चए नऊज़ बिल्लाह मिन शर। मुंहिंजा सुहिणा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कमालात जे बारे में न जेकॾहिं मां गुफ़्तगू कयां अल्लाह अकबर कबीरा त पोइ तव्हां संगत खे भउ वठी वेंदो तव्हां संगत खे भउ वठी वेंदो तंहिं करे इहो इन जे मथां ढकणु रखियो हुजे इन कमालात खे तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे हिकिड़े ॼाणे पाण ॾिसंदे ॼाणो थींदो त तूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे जे हिकिड़े भाग थियो त हिकिड़े ॾिसण वारा बि आहिनि भाग वारा आहिनि जे हिते बि ॾिसनि था न त क़यामत जे ॾियारे त सभु हक़ीक़तूं खुलंदियूं मुंहिंजा सुहिणा सभु ॾिसंदा दोस्त बि ॾिसंदा दुश्मन बि ॾिसंदा अबू जहल बि कलमा पढ़ंदो पर मुंहिंजा सुहिणा कलमो हिते उहो ॾियारो अहिड़ो थींदो जिते अबू जहल बि सभु कलमा शरीफ़ पढ़ंदा सभु आमना सदकना चवंदा सभु अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वांगुरु अकुल में अचे न अचे पत कंदा मगर उहो ॾियारो फ़ाइदो न ॾींदो मुंहिंजा सोना जो पत करणु फ़ाइदो अॼु आहे जे ॾिसी सघे त भाग जे न ॾिसी सघे त बि चओ थिए सचनि ॻाल्हि कई आहे त सच औलियाउनि किरामनि जी ॻाल्हियूं अंबियाउनि सगारनि जे कमालात जूं ॻाल्हियूं औलियाउनि सगोरा जेके आहिनि अंबियाउनि सगोरनि जा इन्हनि जे कमालात जूं ॻाल्हियूं घटि में घटि इहो ईमान आहे घटि में घटि ईमान बिल ग़ैब आहे ख़बर न पवई त न पवई त बि चओ त आमना व सदक़ना जो सच आहे इहो ईमान बिल ग़ैब आहे ऐं जे ख़बर पइजी वञे त ईमान बिशहादत आहे ईमान बिशहादत ईमान बिल ग़ैब खां सवाइ टियों क़िस्म ईमान जो आहे कोन को पोइ अबू जहल हाणे मूंखे ॿुधाए त जेके इन कमालात जा इनकारी आहिनि मेराज जा इनकारी आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िर नाज़िर जा इनकारी आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿिनि कमालियतनि जा इनकारी आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात नबी में शक कंदड़ आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिसनि में अचण में शक कंदड़ आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरनि में अचे अङण उजड़ा करे था वञनि मुंहिंजो सुहिणा साईं पंहिंजे ग़ुलामनि जे अङणनि खे उजड़ा करे था वञनि कदम मुबारक घुमाए था वञनि मुंहिंजा सुहिणा जिन खे इन्हनि में शक आहे त हिन खे न ईमान बिशहादत न ईमान बिल ग़ैब टियों दर्जो अबू जहल वारो क़िस्मत पंहिंजे ते मातम कनि मां ॾींदी पुटड़ा वंड न ॾींदी भाग रब करीम शल तव्हां असांखे ईमान सचा ॾे बिल ग़ैब मथां बिशहादत ते पहुचाए शाल तव्हांजे असांजे अंदर में महबूब जी मोहबत जा वण वधी वॾा थियनि ग़ैर सभु गुम थिए जे अंदरि झाती पियूं त मदीने शरीफ़ खां सवाइ महबूब खां सवाइ ॿी का शइ अंदरि हुजे ई न मुंहिंजा सुहिणा और शरीफ़ जहिड़ी नेमत बि कान अथई वॾे इबादतनि में इबादत आहे हुनखे न ॾिसजांइ ॻाल्हि कयमि पे हुनजी छा रिवायत आहे पूरी कान्हे कयमि अध में छॾे ॾींदुमि मुंहिंजा सुहिणा बुखारी शरीफ़ जी ॻाल्हि शुरू कयमि पाण आया जॾहिं मदीने शरीफ़ में त यहूदनि रोज़ो रखियो पियो नाई जो हाणे हे ईसाइनि वारो जवाबु त हुनजो ॿुधी छॾ हे चवनि था ईसाई बि ॿारहो कंदा आहिनि जे हज़रत ईसा अल इस्लाम जो ईसाइनि ॿारहो कयो त असांजे उर्स शरीफ़ सां हुनखे निस्बत कहिड़ी आहे छा हुननि ॿारहो कयो त पोइ असांजो उर्स शरीफ़ नाजाइज़ थी पियो जे हुननि रामचंद्र जी ॿारहो कयो हुननि जेकॾहिं हुननि पंहिंजे कृष्ण महाराज जो ॿारहो कयो मतन जेकॾहिं कयो जेकॾहिं सिंघनि या सिखनि जेकॾहिं पंहिंजे मुर्शिद जो गुरू गोबिंद सिंह जो जेकॾहिं ॿारहो कयो त असांजे मथां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स शरीफ़ हराम थी पियो तंहिंजे अकुल जे मथां पथर पवनि ज़मीन गोल आहे हिकिड़ो फिल्सफी थियो चरियो दिमाग़ थियुसि ख़राबु मंतक घणो ई पढ़ण सां कुझु दिमाग़ ख़राब बि थींदो आहे पोइ हिकिड़े भेरे त हुनजो हाल इहो थियो जो टोपी लाहे रखियईं टोपी मथे में पई आहे ऐं मंतक जी कुली ऐं जुज़ी ऐं शिकल ठाहिणु लॻो चयईं त छा शइ हूंदी आहे सवाइ ॾेखारजण में ईंदी आहे टोपी मूंखे ॾेखारजण में कान थी अचे पोइ जे ॾेखारजण में न अचे त ज़रूरु या त पंहिंजे हेठि हूंदी या त मौजूदु न हूंदी पर मौजूदु बि आहे तंहिंजे करे शक न आहे त मुंहिंजे ॼंघनि जे हेठि आहे वरी पलथी हणी हेॾे हेॾे करे वरी ॻोल्हणु लॻो टोपी वरी मथे में पई आहे इहो आहे मंतकी जुनून मथे वारी टोपी ॾिसण में नथी अचे तंहिं करे ॼंघनि जे हेठो बि थो ॻोल्हे मुंहिंजा सुहिणा दलील पियो ॾे कि ज़मीन गोल अथव छो जे चांवर जो छा आहिनि चांवरनि जा छा था त उहो ज़मीन गोल छो थी चांवरनि जे थियण सां ज़मीन गोल थियण खां ॿधल आहे छा पर दिमाग़ चरियो थिए त पोइ इहो आहे ईसाइन कयो ॿारहो चए उर्स शरीफ़ हराम अथव हा बाबा बुखारी शरीफ़ खे जवाबु वठो महिरबानी कर बुखारी शरीफ़ त मञींदा न बाबा हाणे हीअ जेका रिवायत आहे सिनी में आहे
साईं मदीने शरीफ़ में मदीने शरीफ़ जा शहंशाह आया आहिनि सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। यहूदनि जी बस्तियूं आहिनि, उते उन्हनि यहूदनि रोज़ो रखी रहिया आहिनि 10 तारीख़ ते। सरकार खे सभु ख़बर पुछनि था यहूद छो था रखो? साईं असांजो वॾो ॾिणु आहे। कहिड़ो? कि हज़रत मूसा कलीमुल्लाह असांजो जेको नबी सॻोरो हो उन खे हिन ॾिहाड़े में फिरौन ते फतह थी, फिरौन लश्कर सूदो ॿुॾो ॾींहुं 10 तारीख़ ते मुहर्रम शरीफ़ जे ते, ऐं असां बनी इसराइल खे हुनजे ज़ुल्म खां निजात मिली। असां शुक्रानो कंदा आहियूं, उन करे रोज़ो रखंदा आहियूं। चइबो त शुक्राने में रोज़ो बि त रखिबो न। हुजूर बि शुक्राने जो रोज़ो रखियो न, त शुक्राने जो रोज़ो जाइज़, बाक़ी भत करणु जाइज़ छो न? हल सही। पाण फरमाइनि हा त ॾींहं जो मुक़ररु हुनजो चवणु आहे त जंहिंमें तारीख़ मुक़ररु थी, ॾींहुं मुक़ररु थियो, इहा शइ हराम थी वई। हे दयूबंदनि जो ऐं हुनजे पोइ लॻनि जा दलील आहिनि इहे। साईं हाणे हेतिरे तुंहिंजी पूरी पए त का घर करे त पूरी कजांइ, बाक़ी हेतिरे त पूरी कान पवंदई। सरकार खे जॾहिं हुन फरमायो त असां तारीख़ मुक़ररु कई आहे हिकिड़े जी शइ जी, त हक़ इहो तव्हांजे फतवा मूजिबि त सरकारुनि खे फरमाइनि त तव्हां तारीख़ मुक़ररु करे त शिरक जी बिदअत कयो आहे, कुफ़र कयो आहे। छो तव्हां इहो मुक़ररु कई आहे तारीख़ मुक़ररु करणु जाइज़ ई कान्हे का। हज़रत मूसा अलैहिस्सलाम त तव्हांखे मुक़ररु कान करे ॾिनी आहे, छो मुक़ररु कई अथव? इहो शिरक जी बिदअत आहे। लेकिन ईअं फरमाइनि हा, सरकार था फरमाइनि त न, शिरक न फरमायो, बिदअत न फरमायूं। यहूदनि जो अमल आहे, हू फरमाईंदा त यहूदनि जी पैरवी न कयो, नसारनि जी पैरवी न कयो। हुनजी पैरवी ऐं हुन वांगुरु उथो वेहो बि न, हुन वांगुरु खाओ पियो बि न। हो काटनि चमचनि सां खाइनि, तव्हां हथनि सां खाओ। हो सीध हितां फिटी करंदा आहिनि लवणे खां, तव्हां हितां सिधी सीध कढिजो। हो रोज़ो छोड़ण में देरि कंदा आहिनि, रोज़े रखण में अधु राति खां पोइ खाइणु बंदि कंदा आहिनि। तव्हां असुर ताईं खाओ ऐं रोज़े रखण में तकड़ि कयो। सिज लहे सही, इहो शर्त आहे, बाक़ी लहण खां पोइ देरि न कयो, झटपट छोड़ो। ईअं कंदव तव्हांजो इस्लाम वधंदो रहंदो। मालूम थियो त हुननि जी मुखालफ़त करण जो असांजी ज़रूरी आहे न, ज़रूरी आहे न। पर हिन मामले में हुज़ूर था फरमाइनि त ला असूमन आशर नहन अहक़ बिमूसा अलैहिस्सलाम मिनकुम। ऐं यहूद तव्हांजो मूसा अलैहिस्सलाम सां वास्तो ई कोन्हे, पोइ तव्हांजी शरीयत ते न आयो। मूसा अलैहिस्सलाम असांजे लश्कर जो सिपाही आहे, उहो असांजो असां हुन चाहियूं। ऐं साहब सभु 10 तारीख़ रखंदासीं। हे जो शख़्स 10 तारीख़ जो रोज़ो रखंदो, सरकार फरमायो त गुज़िरियल साल समूरे जा गुनाहनि जो दफ़्तर माफ़। पर एॾी कोशिशि हली आहे जो इन खे फ़र्ज़ु फरमायो वियो आहे ऐं नंढनि ॿारनि खे रोज़ो रखायो वियो आहे। हवेली मुबारक जा नंढा ॿार असुर जो ॿीहनि सगोरनि खे हुकुम थिए त खणी अचो, पाण लिब मुबारक जे वात में विझनि, सॼो ॾींहुं उहो मासूम वरी बुबे जी तात न करे। ओ मुंहिंजा सुहिणा, हिकिड़े शख़्स एतिराज़ बि कयो, हाणे त हे सही सिधी हुननि जो ॿारहो मुक़ररु कयो हो, ॿारहो हुननि जो मुक़ररु कयो हो। यहूदनि जे ॿार खे बि पाण साबित रखियूं, विञायूं त न। हिकिड़े शख़्स इहा ॻाल्हि बि ॾेखारी कि भला साईं जन त यहूदनि नसारनि जो ताबेदारी न कजे, हे हुननि जो ॾींहुं मुक़ररु कयल आहे। पाण फरमायूं त असां हुनजे ॾींहुं मुक़ररु कयल जे मथां कयूं त छा थी पियो? असां हुनजी मुखालफ़त जे वास्ते वरी 9 तारीख़ रखंदासीं, 9 10 ॿई रखंदासीं। तुंहिंजी मुखालफ़त थी पई, मतिलबु त उन रोज़े खे न छॾियऊं, तोड़े हुन सां मुशाबियत थिए। सुहिणा, उर्स शरीफ़ जे ॾिहाड़ो जेकॾहिं असांजो हुननि बि जेकॾहिं पंहिंजे नबीअ जी कई ऐं असांजो उर्स शरीफ़ मुक़ररु कयोसीं, हिन में असां हुनजी कहिड़ी मुशाबियत कई आहे? कहिड़ी मुशाबियत आहे? कूड़ा कूड़ सां हुनखे अदावत असली हुज़ूर सल्लल्लाहु आका नामदार जे ख़ैरात करण सां, तारीख़ मुक़ररु करण सां न आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त 12 खां सवाइ 11 ते 10 ते 8 ते 9 ते 15 ते 20 ते 22 ते 27 ते 29 ते ख़ैरात कनि था न कुझु। पर जॾहिं हिननि ख़ैरात करण जो नालो ई न वटि कोन्हे, चइबो त ख़ैरात जा ई मुल्क आहिनि, तारीख़ जा मुल्क न आहिनि। जाचे ॾिसंदे त चिश्म मारो मोरो पाए मारो, चिश्म मोरो ख़ैर मुल्ला कस नदी। हुनजो त नाग जा पेर, किवलियन जूं अखियूं, मुला जो ख़ैर खे ॾिठो ई कोन्हे। मुला छो त ख़ैर खां मथां त बंदि आहिनि बाबा, खाइण करणु तयारु, बाक़ी करण जे वास्ते तयारु न। हिन खे ख़ैर कलो न अथई बाबा, ॿियनि खे बि रोकनी था ख़ैर खां। मुंहिंजा सुहिणा, अलाह सुब्हानो तआला जल शान तोखे असांखे तौफ़ीक़ ॾे। मुंहिंजा सुहिणा, हिन वाज़ह दलीलनि खां पोइ हुनखे जवाब जी ताक़त कान्हे का, बाक़ी पंहिंजे लेखे इहे वतन इश्तिहार छापाईंदा कंदा, इन्हनि खे न ॾिस न वास रहनि था, को कंहिं क़िस्म जो तालुक रख। तन लोठनि वटां लद, तन लोठनि वटां लद, जंहिंजी मोहर न आहे मलीर ॾे, जो धन धनारऊं धार चरे,
धनार मदीने जो शहंशाह जो धन धनार ऐं धार चरे उहा छां गई खणी छॾ त हांजी सदी हॾ कूक न ॿुधे कॾहिं मुंहिंजा सणा सो मुंहं में हिन न थिए जो मुंहुं संदो धनार ॾाढे महबूब जो मुंहुं ते हिन जो मुंहुं ई न जो सो मुंहं में हिन न थिए जो मुंहुं संदो धनार कुंडियूं कारूं भार कीअं लक लंघींदियूं कीअं क़बर ते हलंदा कीअं सकरात संजी थींदी कीअं हशरगाह में हलंदा कीअं पुलसरात टपंदा कसम रब्बुल इज़्ज़त जो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दामन खां सवाइ हे मंदिरूं नथो टपी सघे को माण्हू मुंहिंजा सुहिणा मुंहिंजो इरादो तकरीर जो हमेशह इहो आहे त ॿ टे लफ़्ज़ पंहिंजे दिलि जे दर्द जा ॿ टे पेश करियां मगर जमात जे पछाड़ी में मोकिलण जे वक़्त में मां शुक्रियो बि अदा करियां ऐं तव्हांजे इन तकलीफ़ुनि जे वास्ते माफ़ी बि घुरां तव्हांजे क़दमनि मुबारकनि जे मथां गौर थियण जी बि मां तमन्ना पेश करियां हिन महिल हज़रत पीर साईं जन जे फर्ज़ंद अर्जमंद साईं हज़रत क़िबला पीर साईं में अब्दुल ख़ालिक़ शाह साईं जे हुकुम मूजिबि हे ॿ लफ़्ज़ मां तव्हांजे आरो पेश करिया आहिनि रब करीम जल शान मनवालू जे दरबार में अव्हां ऐं असीं सभई मुल्तजी थियूं त हज़रत पीर साईं जन जी मसनद आबाद थिए ऐं जेके हिकिड़े मजलिस में शरीक थिया आहिनि ऐं जेके थींदा उन्हनि सभिनी जे मथां अल्लाह सुब्हानो तआला जल शान राज़ी हुजे ऐं इन्हीअ जमात जे तुफ़ेले इन्हनि क़दमनि घुमाइण जे तुफ़ेले हिन मिस्कीन ज़ईफ़ ते बि रब करीम मूंखे माफ़ी ॾे सतारी फरमाए ऐं शल राज़ी हुजे इस्लाम ते क़दम साबित ॾे ईमान ते ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए मुंहिंजा सुहिणा राति आहे ॾाढी अॼु भलारी अॼु राति आहे जंहिं 12 तारीख़ ते असांजो सरताज सॼी उम्मत जो आधार यतीमनि जो यावर बेवाहनि जी वाह तूं असां ग़रीबनि जो पुश्त पनाह शफ़ात जे छट जो धणी जंहिं राति में तशरीफ़ थिया आहिनि अॼु राति जेकी पुॼई सो सरात शरीफ़ गच पढ़ 12 नफ़िल पढ़बा आहिनि हिन राति में इन्हीअ सां गॾु के ॿिया वज़ाइफ़ बि आहिनि पर सभिनी वज़ाइफ़नि खां अफ़ज़ल वज़ीफ़ो दुरूद शरीफ़ आहे अॼु महबूब जे मथां दुरूद शरीफ़ हिकिड़ो पढ़ंदे 10 भेरा तो ते रब्बुल आलमीन फरमाए मां सलात शरीफ़ हुज़ूर था फरमाइनि त सलात शरीफ़ वेठा त उम्मती पढ़े ऐं रूबरू हुनखे पियो थो ॾिसां ऐं उनजी सलात शरीफ़ मूं ते आछिजे थी पई अल्लाह अकबर तो असांजा भाग केॾा आहिनि कहीं नबी सगोरे सां इहा न थी आहे नेमत कंहिं कंहिं उमती खे नसीब कहीं बि मुर्शिद जे मुरीद सां इहा नेमत न थी आहे जो हिकिड़ो भेरो पंहिंजे मुर्शिद करीम जे मथां सलात पढ़े सलाम मोकिले रब करीम हुनजे एवज़े में 10 भेरा सलात मोकिले सलाम मोकिले या कहीं सां न थी आहे तो असां किननि गरनि गंजनि सां इहा नेमत नसीब थी आहे अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत सलात शरीफ़ रब जे माना अलाए छा आहे त रब करीम सलात पढ़े बाने जे मथां इहा त नेमत जी का क्यास में नथी अचे त अलाए कहिड़ी नेमत आहे सोने महबूब जे तुफ़ेले थी असां सां महिरबानी थिए रब करीम सलात मोकिले कसम रब्बुल इज़्ज़त जो त इन जे वार खे बि लोॾो कोन्हे जे मासो मिले माल त पुञारा पुर थी वञे रब करीम जी रुगो तवज्जो थिए ऐं रहमत जी निगाह थिए त तो असांजे वास्ते ॿिन्ही छाननि में गंज थी आहे जाए के 10 भेरा रब करीम फरमाए मां तो ते सलात मोकिलींदोमांइ तंहिं करे जेकी पुॼई त ॿियनि वज़ीफ़नि खां बि अॼु झकाई करे अॼु सलात शरीफ़ जो वज़ीफ़ो घणो पढ़जांइ मुंहिंजा सुहिणा जेकी तूं पढ़ंदे त इंशाअल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हदियो पहुचंदो जेकी तूं ख़ैरात कंदे उहे कणा उते दरगाह शरीफ़ में तूं मौजूदु ॾिसंदे इंशाअल्लाह अज़ीज़ रब करीम जल शान मनवालू कंदो छल उहो ॾींहुं सिदोरो थींदो जॾहिं हिन अखियुनि सां पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हली ॾिसंदासीं मिलंदासीं हिन दुनिया में बि आख़िरत में बि क़ब्र में बि क़यामत में बि रब करीम छल तव्हां न बि राज़ी हुजे मोमिननि राज़ी हुजे अहल बैत किराम न राज़ी हुजे छल उस्तादनि सगोरनि जे तरफ़ां राज़ी हुजे जेका जमात हज़रत पीर साईं रोज़े धनी रज़ियल्लाहु तआला जी मुर्शिदनि करीमनि जी आहे औलियाउनि सगोरनि जी आहे उन सभिनी ते रब जी रज़ा हुजे ऐं उस्तादनि सगोरनि जे हिन जे सिलसिले शरीफ़ में जेके आहिनि उन्हनि जे मथां बि अलाह पाक राज़ी थिए ख़ुसूसन वरी हज़रत सोने जतोई वारा साईं ऐं पंहिंजे सिलसिले शरीफ़ समेत शहज़ाद कोट वारनि साईं जे ज़ात मुक़दस ताईं
अल्लाह पाक जल शअनु उन्हनि ते रहमत फरमाए। हज़रत हाफ़िज़ साईं जंहिंजे फैज़ मञा नाले मिठे खे अल्लाह पाक जल शअनु मुनवारहू फैज़ बख़्शो ऐं क़ुरान शरीफ़ जी नेमत नसीब थी, उन्हीं जे मथां बि रब करीम रहमत फरमाए। संदन औलाद में जमात में रब करीम बरकत विझे। तव्हां सभिनी असां सभिनी जे मथां रब करीम अॼु रहमत जी राति में रहमत पहुचाए ऐं आक़िबत बिल ख़ैर फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस वाग़फ़िर लना वरहमना व अंत ख़ैरुर राहिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलि सय्यिदिना मुहम्मद सलातन तुअद्दा अल्लाहुम्मा अग़फ़िर लना व लिआबाइना व उम्महातिना व असातिज़तिना व मशाइख़िना व ज़ुर्रिय्यातिना व अहबाबिना व असहाबिना व अक़रबाइना व लिजमीइ जमाअतिल हादिरीन वल गाइबीन व लिसाइरि उम्मति रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमीअल मोमिनीन वल मोमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। ए मुंहिंजा मौला रहमर राहिमीन, कुफ़ारनि जे शर खां असांखे अमन मिले। मुंहिंजा मौला बैतुल मुक़द्दस जो ॾुख असांखे ॾेखार। मुंहिंजा हक़ तुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ौम आहे, उन्हनि जो असांखे ॾुख न ॾेखार। जहिड़ा आहिनि तहिड़ा आहिनि त बि तुंहिंजे महबूब जी क़ौम आहे। संदन उहा ज़ुबान आहे जेका तुंहिंजे महबूब जी ज़ुबान मुबारक हुई। उन्हनि जी ॿोलियूं उहे आहिनि, अल्फाज़ उहे आहिनि, क़ौम उन्हनि जी आहे। सरज़मीन मुक़द्दस ते असांजे गुलाहनि जे शामत में इन्हनि दुश्मननि अदुअनि खे, इन्हनि यहूदनि खे नसारनि खे मुंहिंजा मौला मुसलत न फरमाए। इलाहुल आलमीन हिन हिंदुनि जे शर खां, इन्हीअ दज्जालनि जे शर खां, नसारनि यहूदनि जे शर खां मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जी निगाहबानी फरमाए। इलाहुल आलमीन असां जी मिस्कीन ज़ईफ़ हीलो हवाल ॿियो तुंहिंजे रहमत जे निगाह खां सवाइ ॿियो असांखे कोई कोन्हे। दुश्मन कवी आहिनि, हुननि वटि हथियार घणा आहिनि, हुन वटि दुनिया झझी आहे, हुन वटि फन घणा आहिनि, हुन वटि सभु कंहिं क़िस्म जा फन जा अंबार लॻल आहिनि। मुंहिंजा साईं अरहम राहिमीन, तोखे मालूमात असां वटि ॿियो कुझु कोन्हे। गुनाहनि जूं झोलियूं भरी वेठा आहियूं, बेज़िबियुनि जूं झोलियूं भरी ससे त तूं इन ते रंज थी उन्हनि दुश्मननि खे असां ते बचे। मुंहिंजा मौला जेकर असांजा कसूर आहिनि, असां तोखां ॻिची में ॻाढ़ो पाए पांद पाए तोखां माफ़ी था पियूं। आलमीन इस्लाम खे रोशन फरमाए, झंडा इस्लाम जा बुलंद फरमाए। मुंहिंजा मौला पाक जाइन जी मुहाफ़िज़त फरमाए। अहल इस्लाम जी मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जहिड़ी तहिड़ी छॾिजे, उन्ही जी उम्मत थी। मुंहिंजा मौला उन्हनि जे जाननि जी, उन्हनि जे मालनि जी, उन्हनि जे इस्मतनि जी तूं निगहबानी फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलि सय्यिदिना मुहम्मदिन अम्मा शहनशाह तूं आहे ज़मीन ऐं आसमान, बादशाही तुंहिंजी बरक़रार, सॼे जहान जी वाग तूं साईं जे हथ में। जंहिंखे वणई तंहिंखे बादशाही ॾे, जंहिंखे वणई तंहिंखे बादशाही सां लाहे पिननि जे प्याला हथ में ॾेई छॾे। तुंहिंजे हथ में आहे मुंहिंजा साईं, जंहिंखे तख़्त ते नसीब करे पेनुनि खे तख़्त ते विहारे, बादशाहनि खे पिनाए तोखे इख़्तियार। नफ़ो ज़रर इज़त ज़िलत सभु तो साईं जे हथ में। इलाहुल आलमीन अरहमर राहिमीन हे जमात अॼु हिकिड़े तुंहिंजे दोस्त हिकिड़े वलीअ सगोरे जे पाड़े में हिते अचे ऐं गॾु थी तुंहिंजे दरबार में हथड़ा खयां ख़ाली न मोटाई। आयल संघारनि सी जेका घारे मार तोड़े होए अवगुणी तब रुखो मुंहुं न खा। तुंहिंजे दोस्तनि जे भर में अचे ऐं ख़ाली मोटी वञे, तुंहिंजे सखावत खां पई इलाहुल आलमीन असीं पंहिंजे ऐबनि जा, पंहिंजे गुनाहनि जा, पंहिंजे ख़ताउनि जूं बेदबियुनि जूं झोलियूं भरे तुंहिंजे दरबार में अॼु पेश थियूं। अॼु पंहिंजे उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ेरे, उनजे आल अतहर जे तुफ़ेरे, सहाबा मुकर्रमह जे तुफ़ेरे, मुजाहिदनि जानबाज़नि जे तुफ़ेरे, मुंहिंजा मौला पंहिंजे दोस्तनि जे तुफ़ेरे, हज़रत सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम, इमाम हसन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा शहज़ादनि जे तुफ़ेरे, मुंहिंजा मौला जेके पंहिंजे रत जूं चोला भरे ऐं तुंहिंजी दरबार में पेश थिया, उन्हनि मासूमनि जे तुफ़ेरे। इलाहुल आलमीन अॼु असांखे माफ़ी जो करम फेराए।